सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर थी चुका आहियूं। प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो आहे सलाम सिंध। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी, मूंसां गॾु साथी मेज़बान बि आहे। मां आहियां शाज़िया शेख। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में करार में नाहियो त पोइ असीं तव्हांजे लाइ दिलि सां दुआ कंदा आहियूं। अलाह ताला तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे, ख़ुशबाश रखे, ख़ैरियत सां रखे। जुमे वारो ॾींहुं आहे, जुमे जे ॾींहं ते जमो थींदा आहिनि। माना जुमे जो मतिलबु आहे त जमो थियणु। सो जमो केरु थींदो आहे? नमाज़ी थींदा आहिनि, जुमे वारी नमाज़ पढ़ंदा आहिनि। अॼु तव्हांखे ॾिसी लॻे थो जुमे जो ॾींहुं माशाअल्लाह सुठा था लॻो, ॾाढा अछो वॻो जेको आहे सो पाईंदो आहियां ऐं जुमे वारे ॾींहुं वेंजंदो बि आहियां। हूअं वेंजंदो आहियां मथां तव्हां सम्झो जुमे वारे ॾींहुं वेंजंदो आहियां ख़ाली। सो माण्हू सभई ईअं कोशिशि कंदा आहिनि त जुमे वारो ॾींहुं सुठो गुज़रे, ख़ुशबू बि लॻाईंदा आहिनि। इहे सुनतुनि में शामिलु आहे। जुमे वारे ॾींहं ते जेकॾहिं रोज़ो बि तव्हां रखंदव त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि थींदी आहे। जुमे वारे ॾींहं ते कंहिंजी इयादत कंदव, इहा बि ॾाढी सुठी ॻाल्हि हूंदी आहे। जुमे वारे ॾींहं ते जेकॾहिं कंहिंजो जनाज़ो पढ़िजे थो त उनजा बि पंहिंजा तमामु घणा जेको नेकी आहे, तमामु घणी उनजो पंहिंजो हिकिड़ो सवाबु आहे। सो अल्लाह पाक तव्हां सभिनी खे ख़ुशबाश रखे। जुमे वारे ॾींहं ते मुल्क जे लाइ, क़ौम जे लाइ, देश जे लाइ ज़रूरु जेको आहे सो दुआ घुरिजो। अॼु 12 नवंबर आहे, जुमे जो ॾींहुं आहे। जुमे जे ॾींहं जी फज़ीलत ते तमामु घणो ॻाल्हाइणो हुयो, पर अॼु जीअं त प्रोग्राम में खोड़ सारा सेगमेंट्स आहिनि। तमामु घणो प्रोग्राम अॼु ज़बरदस्त बि आहे ऐं तमामु घणो प्रोग्राम जल्दी जल्दी गुज़रंदो बि सही, छो त सेगमेंट्स असां वटि इलाही आहिनि, इंफॉर्मेटिव बि आहिनि। सो सभ खां पहिरियां असां प्रोग्राम जो आगाज़ कयूं था। जेका महिमान शख़्सियत आहे उन सां ॻाल्हाईंदासीं उर्ड़ीअ जे मुतलिक़। उर्ड़ीअ जे हवाले सां जेका कैंपेन शुरू थिए पई 15 नवंबर खां वठी 27 नवंबर ताईं, 2-4 ॾींहंनि खां वठी तव्हांखे इहा आगाही ॾियूं पिया त पंहिंजनि ॿारनि जे मुस्तक़बिल खे बचायो, पंहिंजनि ॿारनि खे बीमारियुनि खां बचायो ऐं ख़ासि तौर ते थोरो टाइम कढो, लापरवाही जो मुज़ाहिरो न कयो। वेझे कंहिं बुनियादी सिहत मर्कज़ ते वञो, पंहिंजनि ॿारनि खे हिफ़ाज़ती टुका ज़रूरु लॻारायो। हाणे मीसल्स रुबेला जो जेको आहे टुक बि लॻे थो ऐं MR जंहिंखे चवनि था, इहा वैक्सीन कराइण ॿिनि टाई लाज़िम आहे। पंहिंजनि ॿारनि खे इहा वैक्सीन टाइम कढी बि लॻारायो। हिकिड़ी कैंपेन शुरू थिए पई, उन कैंपेन जो हिसो थियो, उन मुहिम जो हिसो थियो। पंहिंजनि ॿारनि जे लाइ टाइम कढो, वक़्तु कढो ऐं पंहिंजनि ॿारनि खे इहे हिफ़ाज़ती टुका ज़रूरु लॻारायो। इन हवाले सां कचहरी कंदासीं। ख़ासि तौर ते जेको टारगेट कयो वियो आहे हिन हवाले सां स्कूल्स खे, त स्कूल में ॿार ईंदा आहिनि ऐं उते सभु जमा बि थींदा आहिनि। माना ॿारनि खे हिकु हिकु करे किथे ॻोल्हणु, उहो अञा वधीक ॾुखियो मसइलो हुयो। घर घर वञी करे कॾहिं ॿार खेॾणु वञनि था, कॾहिं किथे वञनि था, त स्कूल में अक्सर ॿार हाज़िर हूंदा आहिनि। सो इन जे करे उन्हनि जो जेको पहिरियों मेन टारगेट आहे इन मुहिम जो, उहो इहो बि आहे त स्कूल्स में उर्ड़ीअ जे ॿारनि खे, जिन खे उर्ड़ी थी आहे उन्हनि खे टुका लॻाइण जी जेका मुहिम आहे उहा बाक़ाइदा उतां स्टार्ट थींदी। सो 15 नवंबर खां 27 नवंबर ताईं इहा मुहिम स्टार्ट थींदी, उनजो आगाज़ थींदो। सो इन खां पहिरियां तव्हांखे इहा आगाही ॾियूं पिया, अवेयरनेस ॾियूं पिया, त इहे तारीख़ूं तव्हां यादि रखी छॾियो। अॼु इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असां सां जेका मौज़ शख़्सियत गॾु आहे, पाण रजिस्ट्रार आहिनि प्राइवेट स्कूल्स जूं। सो प्राइवेट स्कूल्स जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं ऐं इन हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं त इहा मुहिम उर्ड़ीअ जी कीअं स्टार्ट थींदी स्कूल्स खां। सो भलीकार चऊं था, अदी असांजी भेण रफ़ी अमल असां सां गॾु आहे। अदी कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक भेण, अलाह साईं तव्हांखे बि ख़ुशि रखे। वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। सभ खां पहिरियां त इहो ॿुधायो त इहो स्टार्ट कीअं वठंदो स्कूल्स खां? एक्चुअली महिरबानी तव्हांजी जो तव्हां मीडिया खे पूरी सिंध ॾिसे थी, ख़ासि तौर ते जेका सिंधी कम्यूनिटी आहे, ऐं तव्हां एॾो सुठो हिकिड़ो किरदारु अदा कयो था। ऐं जेकॾहिं तव्हां न हुजो असां सां गॾु त असांजो इहो जेको पैगाम आहे उर्ड़ी खां बचाव जो, उहो पहुची न सघे। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि जेका मां चवां पई त असां स्कूल्स खां शुरू इन जे लाइ कयूं था त असांजा जेके प्राइवेट स्कूल्स आहिनि उन्हनि में घणे तइदाद में ॿार असांखे जमा थियल मिलनि था। त हूअं जेके सिहत जा मर्कज़ आहिनि उते तव्हां ॾिसंदव त घटि पेरेंट्स में अवेयरनेस आहे। असां वटि छा आहे त पाकिस्तान में हिकु साल जे अंदरि 1000 ॿार जी डेथ थी थिए ड्यू टू दी नॉन वैक्सीनेशन, छो जो पेरेंट्स खे इग्नोरेंट आहिनि ऐं अवेयरनेस न आहे। मेजॉरिटी में असांजो जेको पेरेंट आहे उहो पढ़ियो लिखियो न आहे। घटि असांजी जेका मेजॉरिटी आहे लोअर मिडिल क्लास या लोअर क्लास, मां पर्टिकुलरली उन जे लाइ ॻाल्हायां पई त ही गवर्नमेंट ऑफ सिंध, यूनिसेफ ऐं उन सां अलावा मां चवां पई त जेको हेल्थ डिपार्टमेंट ऐं एजुकेशन डिपार्टमेंट सभिनी हथ ॻंढिया आहिनि त जे सिंध जे अंदरि असां इन बीमारी खां पंहिंजे ॿारनि खे महफ़ूज़ रखूं ऐं स्कूल्स खां शुरूआति कयूं। सही सही, ॾाढी सुठी शुरूआति थींदी इनशाअल्लाह। असां हिकदमि न तव्हां सां गॾु आहिनि। हूअं ओवरऑल छा थियूं सम्झो त इहा मुहिम केतिरे हद ताईं कामयाबी ईंदी स्कूल्स खां जॾहिं आगाज़ कयूं था त? 2 साल पहिरियों। छो त वालिदेन कॾहिं कॾहिं इतराज़ बि कंदा आहिनि। अॻे वरी सोचींदा हुआ त वालिदेन खां परमिशन वठणु लाज़मी आहे, हाणे उहो बि शर्त ख़तमु थी वियो आहे। तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं असां पाण नंढड़ा ॿार हुआसीं त स्कूलनि जे अंदरि असांखे अचे ऐं इहे टुकड़नि वारा चइबा हुआ त अचनि था ऐं टुकड़ा हणी वेंदा हुआ।
त इहे असांखे लॻंदा हुआ जॾहिं माना एजुकेशन आम न हुई ठीकु आहे पर हाणे त माशाअल्लाह असां एॾी अवेयरनेस था ॾियूं सोशल मीडिया आहे न्यूज़ पेपर्स जे थ्रू FM जे थ्रू फेसबुक्स ऐं चैनल्स जे थ्रू उन खां अलावा असां जिथे जिथे स्कूल्स में वञूं था उते ख़िताब था कयूं उन्हनि खे ॿुधायूं था ॿारनि खे त हीअ तव्हांखे केॾो नुक़सानु ॾींदी कहिड़ो फ़ाइदो ॾींदी उरुड़ीअ खां कीअं पंहिंजे बच्चनि खे बचाइजे त 2 साल पहिरियां कोविड खां अवल जेको आहे हिकु दफ़ो पहिरियां ई राउंड थी चुको हो वरी कोविड जे करे ज़िंदगीअ जो सभु मामिलो बिही वियो ऐं तसलसल टुटी वियो त हाणे असांखे पहिरियां बि ॾाढा सुठा नतीजा मिलिया मतिलबु फर्स्ट फेज़ में असां 95% कवर कयो हो स्कूल्स खे ऐं पोइ वरी असां पैचअप वर्क कयो हो 5 ॾींहं पोइ हिकिड़ो रखियोसीं वीक जंहिंमें जेके ॿार रहिजी विया ऐं जेके इदारा तावन न पिया कनि उन्हनि खे मोटिवेट करे ऐं असां करायो हो त हिन वारे बि ईअं थींदो त तव्हांखे ख़बर आहे त हर माण्हूअ जो ख़ासि तौर ते असांजे पाकिस्तान में पंहिंजो हिकिड़ो मसइलो ऐं पंहिंजो हिकिड़ो दिमाग़ु आहे असां वटि जेकॾहिं का बि सुठी शइ जी शुरूआति थींदी आहे त हिकिड़ो सेगमेंट अहिड़ो हूंदो आहे माण्हुनि जो जेको उनखे प्रोपेगेट कंदो आहे नेगेटिव तरीक़े सां जीअं 2-3 ॾींहं पहिरियां कोविड जे लाइ हिकिड़े स्कूल में निकितो त हिन में स्कूल में ॿार मरी विया आहिनि हीअं थियो आहे उहा हिकिड़ी फेक वीडियो हुई छो जो उरुड़ीअ जो जेको आहे जेको वैक्सीन ही मीज़ल रुबेला इहा तमामु घणी अहम आहे ॿारनि जे लाइ इन जो माना को साइड इफेक्ट वग़ैरह न आहे जेके माण्हू सोचनि था पिया त उन्हनि खे इहा सोच न सोचणु घुरिजे ऐं पंहिंजे ॿार खे बचाइण जे लाइ उनजे फ्यूचर खे बचाइण जे लाइ उनखे सिहतमंद रखण जे लाइ इहा वैक्सीन ज़रूरु कराइणु घुरिजे इहा लाज़मी कराइणु खपे छो जो ॾिसो मुंहिंजी जेका धीउ आहे हिन जी एज 13 साल आहे मुंहिंजी नंढड़ी जी उहा बि हिकिड़े स्कूल में पढ़े थी हाणे इशू हीअ आहे त मां पंहिंजी धीउ खे कोविड वैक्सीन बि कराई उन खां पोइ मां हाणे उनखे ई जेका मीज़ल रुबेला उरुड़ीअ खां बचाव जी आहे वैक्सीन इहा बि कराईंदसि हाणे 9 महीननि खां 15 साल जे ॿारनि खे असांखे उरुड़ीअ खां इन लाइ बचाइणो आहे त हिकु ॿार मां हीअ वचणंदड़ आहे बीमारी ॿिए ॿार खे थिए थी असां नंढड़ा हूंदा हुआसीं त असांजे ॻोठनि में असांजूं जेके माउर ऐं नानियूं ॾाॾियूं हूंदियूं हुयूं त जॾहिं ॿार खे उरुड़ी थींदी हुई त तव्हां उनखे हिकिड़े त कमरे में आइसोलेट कंदियूं मलमल जो जेको कपिड़ो हो उन सां ढकींदियूं हुयूं त हिन जा माना छो त उन में ॻाढ़ा ॻाढ़ा ॻोढ़ा बि थींदा आहिनि गले में बि थींदा आहिनि सॼी बॉडी ते रेशिस ईंदा आहिनि त उहो हुनखे ख़ारिश बि थींदी आहे ऐं बुखार गलो ख़राबु त असांखे मलमल खां ढकींदी हुयूं त हाणे असांजा ॿार जेके आहिनि जेसिताईं उन्हनि खे हिन जा सिम्टम्स आहिनि कुझु ॿारनि खे बुखार थो थिए कुझु ॿारनि जो गलो ख़राबु थो थिए ऐं रेशिस त 3-4 ॾींहंनि खां पोइ था निकिरनि त ॿार जेकॾहिं उहो स्कूल में थो अची वञे त पोइ त उन ॿार मां ॿिए ॿार खे थींदो ॿिए मां टे खे थींदो छो जो छोकिरियूं त घणे भाङे गले पाण खे भाकुर पाए मिलनि थियूं न स्टूडेंट्स त उन्हनि खे घणो थो थिए नियाणियुनि खे त प्राइवेट स्कूल जेके कराची में या इंटीरियर्स में केतिरा आहिनि जेतिरा उन में केतिरा ॿार आहिनि जेके नशे जो फ़ाइदो वठी सघनि था असांजा जेके टोटल सिंध में स्कूल्स आहिनि उहे 12,671 आहिनि 12,671 जेके असांजा स्कूल्स आहिनि उन्हनि पूरी सिंध जे रजिस्टर्ड स्कूल अञा अनरजिस्टर्ड बि आहिनि हा जेको हाणे मिनिस्टर एजुकेशन आहे सैयद सरदार अली शाह साहब उहो असांजो प्रोफाइलिंग कराए रहियो आहे उन खां पोइ असांखे ऑथेंटिक जेका फिगर हूंदी ॿारनि जी ऐं स्कूल्स जी उहा ख़बर पवंदी पर हिन वक़्तु असां वटि 33 लख खां वधीक ॿार जेके आहिनि उहे प्राइवेट स्कूल्स में रजिस्टर्ड आहिनि इनरोल आहिनि अल्हम्दुलिल्लाह इहो ई सबबु आहे जो असां स्कूल्स खे फोकस पिया कयूं त घणे भाङे असां उरुड़ीअ खां बचाव वारा जेके टीका आहिनि उन्हनि खे लॻायूं ऐं उनखे सेव कयूं सही सही ॾाढो सुठो आहे त इहो आगाज़ स्कूल खां थिए थो शादी न त ॿिए हंधि वरी मसइलो थी वञे दरवाज़नि ते वञण सां इहो आहे त कॾहिं कॾहिं ॿार चवंदा आहिनि त नानीअ जे घर वियल आहे कॾहिं ॾाॾीअ जे घर वियल आहे कॾहिं घुमण वियल आहिनि त स्कूल में हाज़ुरी अक्सर रहंदी आहे असां हिनखे ईअं बि कयो आहे त असां वर्कशॉप्स बि कया आहिनि सेमिनार्स बि कया आहिनि उन खां अलावा लेटर्स लिखिया अथऊं डायरेक्टोरेट प्राइवेट इंस्टीट्यूशन्स जो जेको असांजो पेज आहे असां उन ते उहे सभु वीडियोस जेके डॉक्टर्स जा आहिनि या जेके एजुकेशनल पॉइंट ऑफ व्यू खां अवेयरनेस जा आहिनि उहे अपलोड कया आहिनि ऐं हीअ मां तव्हांखे अॼु ॿुधायां त हीअ उरुड़ी खां जेका बचाव जी मुहिम आहे त हिन वारे सभ खां सुठो इहो कमु थियो आहे त जेके असांजा उलमा आहिनि स्कॉलर्स आहिनि रिलीजियस स्कॉलर मज़हबी उन्हनि बि तमामु घणो मोटिवेशनल वीडियोस ॾिना आहिनि ऐं गॾोगॾु जुमे जे
जी अॼु तव्हां जुमे जी ॻाल्हि कई तव्हां वेंजी सिंधी परफ्यूम वञी आहे मुबारक हुजे जो मां बि आई आहियां जी माशाल्लाह तव्हांजो अचणु भलो थियो जुमेवारी सजायो ॾींहुं भलारे ॾींहुं में सो मां इहो सोचां पई त उहे बि माना मस्जिदुनि में बि मां पेरेंट्स खे मोटिवेट कनि पिया ऐं उन खां अलावा जेके असांजा फिलंथेरापिस्ट आहिनि सोशल वर्कर्स आहिनि उहे बि ॾाढो सुठो किरदारु अदा पिया कनि ऐं असां एजुकेशन वारा ख़ासि सपोर्ट पिया कयूं हेल्थ वारनि खे छो जो चइबो आहे त टुगेदर वी स्टैंड त असांखे गॾिजी करे ई हिन उरड़ी ऐं मीज़ल्स खां ॿारनि खे बचाइजे करिणो पवंदो सही सही इहो ॾाढो सुठो आहे त तव्हांजो साथ आहे माना प्राइवेट स्कूल्स वारा बि हेल्थ डिपार्टमेंट सां साथ ॾियनि था सही ॻाल्हि आहे बरादी इहो मूंखे सम्झायो त तॾहिं सभु को साथ में आहे मौलवी बि ॾियनि था पंहिंजा वीडियो सभु त पोइ वालिदेन छो त लापरवाही मुज़ाहिरो कनि असांजो जेको वालिदेन आहे बिल्कुलु तव्हां सफ़ा सही सुवाल कयो आहे त मूंखे एॾो अफ़सोस थो थिए त अॼु जे दौर में ॾिसो जेका सिंधी मीडिया आहे इहा हिकिड़ी ब्लेसिंग अथव छो जो असांजी जेका सिंधी मीडिया आहे उहा ॿहिराड़ी जो जेको नंढे खां नंढड़ो हिकिड़ो माना हट हूंदो आहे हट टाइप घर हूंदो आहे उन में बि पहुचे थी उन जे बावजूदि एॾी असां अवेयरनेस ॾियूं था पर उन्हनि खे अञा उहो शऊर न आयो आहे जो पाण मुरादो पंहिंजे बचड़नि खे जेके डिस्पेंसरीज़ आहिनि या हेल्थ जा जेके सेंटर्स आहिनि या जिथे जिथे स्कूल्स में थिए थी उते कराइनि पर माना वरी बि मां सम्झां थी त असांखे 25% रेज़िस्टेंस थो मिले पर 75% अल्हम्दुलिल्लाह कामयाबी मिले थी जेका शुरूआती असां इनिशियल स्टार्ट कयो आहे सही इहो ॾाढो सुठो आहे जेकॾहिं 70% रिस्पॉन्स आहे त उहो ॾाढो सुठो आहे नड़ी साईअ जो वक़्तु आहे दी रफ़िया पोइ साई वठूं पोइ वरी कचहरी कंटिन्यू कयूं था ब्रेक वठो शाज़िया त पोइ मोटी अचूं वक़्तु थियो आहे शॉर्ट ब्रेक जो असां सां गॾु रहिजो पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक मोटी आयासीं नड़ी साईअ खां पोइ उरड़ीअ जी बचाव जा हिफ़ाज़ती टुका लॻनि पिया 15 नवंबर खां 27 नवंबर ताईं यूनिसेफ ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध जे सहकार सां हिकिड़ी मुहिम हलाई पई वञे ऐं उन मुहिम जो हिसो थियो पंहिंजे ॿारनि खे ज़रूरु इहे टुका लॻारायो एमआर जा टुका हूंदा आहिनि इहे ऐं उरड़ी जेकॾहिं कंहिंखे थी वई हुई या पहिरियां जंहिंखे लॻल आहिनि टुका त उहे ॿीहर बि टुका लॻाराए सघंदा इन हवाले सां कचहरी करण जे लाइ अॼु असांजी भेण रफ़िया मल्ला जेका रजिस्ट्रार आहे प्राइवेट स्कूल्स जी उनखे असां पंहिंजे प्रोग्राम में दावत ॾिनी ऐं उन तमामु घणी कचहरी कराइती कई आहे वधीक बि उन सां कचहरी जो सिलसिलो जोड़ियूं था जी शाज़िया जी रफ़िया तव्हां जीअं अॼु कराची में हर तरह जा स्कूल आहिनि वॾे लेवल ते बि आहिनि नंढे ते बि आहिनि ज़्यादातर लोग जेके आहिनि इहे माण्हू गवर्नमेंट वैक्सीन प्रिफर न कंदा आहिनि या घबराईंदा आहिनि त तव्हांखे लॻे थो की इहा मुहिम कामयाबु वेंदी वॾनि स्कूलनि में बि नंढनि में बि चवण जो मक़सदु इहो आहे त हुकूमत मुफ़्त में वैक्सीन ॾिए थी उन खां पोइ बि माना लापरवाही जो मुज़ाहिरो असल में जेके वॾा स्कूल आहिनि घणे भाङे उहे असां वटि साउथ में आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह उहे कोऑपरेट बि कनि था ऐं इंशाअल्लाह उते इहा इम्प्लीमेंट थींदी छो जो उरड़ी ॾाढी ख़तरनाक हिकिड़ी बीमारी आहे वचड़ंदड़ बीमारी आहे हुननि खे पाण खे अहसासु आहे ऐं गवर्नमेंट सां सहकार कनि था पर हिकिड़ी इहा हक़ीक़त आहे त हिकिड़ो असां वटि उहो बि माइंड सेट आहे जंहिंखे माना कॉम्प्लेक्स ऑफ सुपीरियॉरिटी असां चऊं त भई असांजा ॿार दुबई मां वैक्सीन कराए था अचनि असांजा ॿार आगा खान मां कराए था अचनि तॾहिं त उहा ई वैक्सीन गवर्नमेंट ऑफ सिंध WHO जे तावन सां उन ई क्वालिटीअ जी फ्री ऑफ कॉस्ट ॾिए थी त मां अॼु ई तव्हांजे तवसुस सां ॻाल्हि क्लियर कंदसि त घणे भाङे माण्हुनि खे इहो हूंदो आहे त हीअ गवर्नमेंट जी वैक्सीन आहे मतां का एक्सपायर हुजे मतां का हिन में को डिफेक्ट हुजे मतां को हुनखे केयर सां हैंडल न कयो वञे त ही मां पहिरियां बि 2 साल पहिरियां बि वैक्सीन थी मीज़ल्स ऐं रुबेला जी ऐं अॼु जेका हाणे 15 नवंबर खां 27 नवंबर ताईं शुरू पई थिए त उन में बि जेके ट्रेंड डॉक्टर्स आहिनि ऐं लेडी हेल्थ वर्कर्स जेके ट्रेंड ऐं एक्सपीरियंस्ड ऐं साफ़ सुथरा माण्हू आहिनि उहे ई स्कूलनि जे अंदरि वञनि था ऐं ही को एक्सपायर न आहे वैक्सीन में को बि डिफेक्ट कोन्हे ऐं ॾाढो सुठो ऐं सहल अमल आहे त घणे भाङे असांखे उमेदु आहे त असां सां सभु स्कूल सहकार कंदा पर कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेके न बि कंदा आहिनि त उन्हनि खे बि असां मोटिवेट करे अवेयरनेस ॾेई इन दायरे में आणींदासीं सही 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 अफेयर बि तव्हां सां कचहरी बि थी त तव्हां चयो त प्रेग्नेंट औरतुनि जे लाइ तमामु घणी ख़तरे जी घंटी आहे जेके मिसिल्स रुबेला जो वैक्सीन नथो थिए त हा बिल्कुलु उन जा इहे ड्रॉबैक्स आहिनि या डिफेक्ट्स आहिनि या साइड इफेक्ट्स आहिनि त जेके माउ प्रेग्नेंट थियनि थियूं
हमल जो अमल उन्हनि वटि शुरू थो थिए मदर्स में ऐं उन्हनि खे जेकॾहिं मीज़ल्स रबेला जी थिए थी डिज़ीज़ त पोइ ॿार जेके हूंदा आहिनि घणे भाङे उन्हनि में या ॿोड़ो थो थिए ॿार या डेफ या वरी ॿार सां स्लो लर्नर थो पैदा थिए माना उहो नॉर्मल ॿार नथो थिए उनजी जेका फिज़िकल डेवलपमेंट आहे उहा प्रॉपर नथी थिए असां चवंदा आहियूं डाउन सिंड्रोम केसिस स्कूल्स जे अंदरि कुझु ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जेके माना नॉर्मल ॿारनि वांगुरु नज़र ईंदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु फिज़िकली नॉर्मल हूंदा आहिनि पर उन्हनि जो जेको दिमाग़ जो अधु हिसो कमु कंदो आहे उन्हनि खे स्कूल में जेका नॉर्मल हिकिड़ो फिज़िकल इंस्ट्रक्टर टीचर पढ़ाईंदो आहे त उन सां गॾु हुननि खे हिकिड़ी हेल्पिंग टीचर बि हूंदी आहे जेका गॾु वेही उहो लिखाराईंदी आहे आहिस्ते आहिस्ते सम्झाईंदी आहे ऐं उनखे उन प्रोसेस में शामिलु कंदी रहंदी आहे पर उन ॿार जी जेका एप्रोच हूंदी आहे उहा नॉर्मल ॿारनि वांगुरु न हूंदी आहे त जेकॾहिं मदर्स खे रुबेला थी थिए या मीज़ल्स रुबेला जो वैक्सीनेशन नथो थिए त उन सां ॿार जे दिमाग़ ते बि असरु थो पए फिज़िकल अपीयरेंस ते पए थो ऐं ॿार स्लो लर्नर्स बि पैदा थियनि था त मदर्स खे त पहिरियां ई घुरिजे त बिफोर मैरिज ऐं आफ्टर मैरिज पहिरियां पंहिंजी रुबेला वैक्सीन कराए छॾे सही असां वटि घणियूं जेके आहिनि से ॻाल्हियूं इहे ॿुधण में ईंदियूं आहिनि त उरड़ीअ जी वैक्सीन थियल आहे हाणे ज़रूरत न आहे पोइ ॿीहर बि कराए सघिजे थी असां उहा बीमारी आहे उहो वायरस आहे जेको तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं असां कराईंदा आहियूं पंहिंजो ॿारु ॼमंदो आहे त हर महीने जेका वैक्सीनेशन जी साइकिल असां कार्ड मिलंदो आहे उहो सॼो कराईंदा आहियूं उन खां पोइ बि हीअ उरड़ी उहा हूंदी आहे जेका वरी थींदी आहे थींदी आहे वरी कवर त ही जेके हिकु दफ़ो या ॿ दफ़ा जंहिंखे मीज़ल्स जो आहे थियल वैक्सीनेशन उहो बि कराए सघे थो ऐं लाज़मी कराए ताकी हुनजे अंदरि मां फिज़िकली या जड़ खां ख़तमु थी वञे त हीउ सभिनी ॿारनि खे दुबारा कराइणु खपे हिन जे लॻण सां को नुक़सानु कोन्हे त असांजो ॿारु माना हिकु दफ़ो थियल आहे या ॿ दफ़ा थियल आहे जीअं पेरेंट्स जे अंदरि में इहे सुवाल हूंदा आहिनि न शाज़िया पर इहो न आहे तव्हां कराए सघो था छो जो हीअ तव्हांजे इम्यून सिस्टम खे स्ट्रांग कंदी ऐं एंटीबॉडीज़ डेवलप कंदी जंहिंसां असांजे ॿार खे वरी फ्यूचर में थियण जो को ख़तरो न हूंदो अॼु कीअं तरतीब कीअं रखी अथव हिन मुहिम जी स्टार्ट जॾहिं स्कूल्स खां थींदो त पोइ बाक़ाइदगीअ सां हिकिड़ी टीम स्कूल्स में ईंदी रहंदी या कहिड़ा तरीक़ेकार आहिनि थोरो हिन हवाले सां इन में 2 शेड्यूल गवर्नमेंट ऑफ सिंध जे हेल्थ डिपार्टमेंट एजुकेशन डिपार्टमेंट सां गॾिजी ठाहिया आहिनि हिकिड़ो शेड्यूल त असां हीअं कयो आहे त जेके असां एजुकेशन आहियूं माना गवर्नमेंट साइड जा जेके DOs ऐं ADOs ऐं जेके ऑफिसर्स आहिनि उहे ऐं असांजे प्राइवेट स्कूल्स जा जेके बि ऑफिसर असां सभु आहियूं असां फोकल पर्सन डिक्लेयर थिया आहियूं हर डिस्ट्रिक्ट जे लाइ ऐं जेको DHO कंसर्न्ड आहे हर डिस्ट्रिक्ट जो उन्हनि सां गॾु असां मीटिंग्स कयूं आहिनि ऐं लिस्टूं शेयर कयूं उन जे मुताबिक़ जेके डेट्स आहिनि कुझु स्कूल्स जेके आहिनि उहे बाशऊर आहिनि या उहे थोरा अॻियां था सोचनि उन्हनि पहिरियां ई पंहिंजूं डेट्स वठी छॾियूं त असां वटि हिन डेट ते अचो असां वटि हिन डेट ते अचो त उन्हनि जे नॉलेज में ऑलरेडी आहे बाक़ी ओवरऑल असां सभिनी खे जेको अवेयरनेस ॾियूं पिया आगाही जी मुहिम हली आहे त 15 तारीख़ खां 27 तारीख़ ताईं उरड़ीअ खां बचाव जा वैक्सीनेशन ॿारनि खे लॻायो त असांजी टीम ऐं DHO जी जेके टीम्स हूंदियूं तरतीब ॾियल उहे मॉर्निंग में ई हिक ॿिए सां ऐं शाम जो रोज़ मीटिंग थींदी 7 खां पोइ पाण में जे कंदा कोऑपरेट ऐं कोऑर्डिनेट ऐं पोइ अकॉर्डिंगली ॿिए ॾींहुं सुबुह जो 9 बजे निकिरंदा माना 12 ॾींहंनि में इहो पूरो प्रॉपर अमल मुकमल थी वेंदो तव्हां इहो ओवरऑल पूरे पाकिस्तान जी लेवल ते आहे असां हुते सूबे जे लाइ ॻाल्हायूं पिया पर मां सिंध टीवीअ जे तवसुस सां पंहिंजे सभिनी ॿुधंदड़नि ऐं ॾिसंदड़नि खे इहा रिक्वेस्ट कंदसि त पंहिंजे बच्चनि खे इन अमल में इन धारा में आणियो ऐं उन्हनि खे सेफ कयो इहो त थियो स्कूलनि जो मामिलो पर मूं ॿुधो आहे त जेकी बुनियादी सिहत मर्कज़ आहिनि उहे आचर वारे ॾींहुं खुलियल रहंदा इन मामले जे लाइ हा बिल्कुलु उहो खुलियल रहंदा माना आचर वारी मोकल बि न आहे त तव्हां सभिनी खे वालिदिन खे ॿुधायो त आचर वारे ॾींहुं बि अचनि भले हा न सैटरडे ऐं संडे ॿई जेके आहिनि उहे स्कूल्स बि सैटरडे खुलियल हूंदा हूअं मोस्टली स्कूल सैटरडे ऑफ हूंदा आहिनि पर हिन अमल जे लाइ असांजा स्कूल खुलियल हूंदा ताकी 12 ॾींहंनि में असां ज़्यादा खां ज़्यादा ॿारनि खे कवर करे सघूं सही माना हिकिड़ो पूरो तव्हां सिनेरियो ठाहे छॾियो आहे तरतीब ठाहे छॾी आहे उन ते इंशाअल्लाह अमल थींदो त नेक तमन्नाऊं तव्हां सां इंशाअल्लाह थींदो ऐं अदा इरशाद ऐं शाज़िया तव्हांखे ख़बर आहे
जी असांजी सिंध में हर क़िस्म जो माण्हू थो रहे, सही सही हर कंहिंजो मिज़ाज, हर कंहिंजी तबियत पंहिंजी आहे, जी पर हाणे वठी गॾु सभिनी खे ई हलणो आहे, छो जो कम खे हलाइणो आहे सही सही त सभिनी खे मोटिवेट करिणो आहे। त ईअं बि न आहे त को 100% असां वञी सिकंदर आज़म वांगुरु फतह करे ईंदासीं, पर कोशिशि कंदासीं त असां 100% टारगेट अचीव कयूं। पास्ट में करे चुका आहियूं, इंशाअल्लाह पूरी उम्मीद हूं त असां सां पेरेंट्स कोऑपरेट कंदा। सही सही। ऐं इन खां पोइ वैक्सीन कराइण खां पोइ बुखार बिल्कुलु निकिरंदो आहे, ऐं इन खां सवाइ ॿियूं बि कुझु शयूं थियनि थियूं, त उन हवाले सां थोरो पेरेंट्स खे ॿुधाए छॾियो त उल्के करण जी ज़रूरत न आहे, परेशान थियण जी ज़रूरत न आहे। स्कूल बि त हूंदो न, नेक्स्ट डे ऑफ करणो हूंदो या कुझु न, जे हिकिड़ो ॾींहुं पाण ॻाल्हायूं था त स्कूल ऑफ करणो पियो त को वॾी ॻाल्हि न आहे, पर मेजॉरिटी में असां जॾहिं कोविड जी वैक्सीन पिया लॻारायूं, इहो ॿार जे माना मुदाफ़ती निज़ाम ते बि डिपेंड करे थो त हुनजो इम्यून सिस्टम केतिरो स्ट्रांग आहे। त कुझु ॿारनि खे हल्कड़ो बुखार थियो, पर कुझु ॿारनि खे कोविड में कुझु बि न थियो, छो जो मां पाण डिॼां पई पहिरियों दफ़ो कोविड जी वैक्सीन पई शइ, अफ़वाह ॾाढा घणा हुआ। त जॾहिं असां ॿारनि सां हिकु स्कूल में मां पाण वई हा, मुंहिंजी टीम वई आहे, जो असांखे हिकिड़ो ॾिसो, मां पाण माउ हा, जेकॾहिं तव्हांजो ॿारु वियो हलियो दुनिया मां त पोइ माना जीअण जो मक़सदु ई न आहे न, ज़िंदगी ख़तम थी वञे। सही सही। त पोइ उन डप में मां पाण विटनेस पई कयां हेल्थ जी टीम खां, ऐं जॾहिं मां पंहिंजी धीउ खे वैक्सीन पई करायां त मां डॉक्टर सां पाण बाक़ाइदगी सां मिलियसि त मां पंहिंजी धीउ खे करायां या न। त हुननि मूंखे चयो त मैडम 100% सेफ आहे, तव्हां करायो, ऐं मूं पंहिंजी धीउ खे करायो। हाणे इनशाअल्लाह 15 तारीख़ ते मां हीउ जेको मीज़ल्स रुबेला जो वैक्सीन आहे पंहिंजी नंढड़ी ईशल खे कराईंदसि। त इहो मूंखे 100% श्योर आहे त सेफ आहे। जेको तव्हां चयो त ॿारनि खे माना कॾहिं कॾहिं असांखे उल्को थो थिए न, त असांजा जेके ॿारड़ा आहिनि उन्हनि खे बुखार थो थिए या खंघि थी थिए या को ज़ुकाम थो थिए, हिन मां डपु थो थिए, अहिड़ो को बि कोन्हे, को बि साइड इफेक्ट कोन्हे। हल्को बुखार कुझु केसिस में थिए थो, ऐं उहो त जॾहिं असांजो ॿारु ॼमण वारो ॼावल हूंदो आहे, असांजे पहिरें साल में टिकड़ा हणाईंदा आहियूं तॾहिं बि थींदो आहे। ऐं जेकॾहिं कंहिं ॿार खे हल्को बुखार थिए त उहो क़रीबी डॉक्टर खे सिहत मर्कज़ में ॾेखारे ऐं उहो ट्रीटमेंट वठे, ठीकु थी वेंदो, पर अलाह न करे अहिड़ी का ख़तरे जी ॻाल्हि न आहे। सही सही। अच्छा, इहो बि ॿुधायो, हिकिड़ो सुवालु आम माण्हू ज़हन में बि ईंदो आहे त इन वैक्सीन खां पोइ ॿीहर छा उरड़ी थी सघे थी या पोइ वरी दिलजाए कजे? न, पोइ दिलजाए कजे, छो जो हीअ जेका मीज़ल्स रुबेला आहे इहा कंप्लीट कवर थी करे हिनखे 2004 में USA जहिड़ो जेको तव्हां ॾिसो केॾो हेल्थ खां कॉन्शियस माण्हू आहिनि अमेरिकन्स, उन्हनि डिक्लेयर कयो त असां वटि मीज़ल्स रुबेला न आहे, पर उन्हनि वरी इहो शुरू कयो जो उते इहे डाउन सिंड्रोम जा केसिस थिया ऐं ॿार स्लो लर्नर्स थिया, हुननि रिसर्च कई त ख़बर पई त हीउ सभु कुझु हिन मीज़ल्स रुबेला जे करे थिए थो। त जेके माण्हू टिकड़ा नथियूं लॻाइनि, वैक्सीन नथियूं कराइनि, उन्हनि जा जेके साइड इफेक्ट्स आहिनि उहे हुननि जे ॿार, छो जो माउ जे पेट में आहे, फिज़िकली जेका खुराक वञे थी, जेको फिज़िकली चेंजिस थियनि थियूं मदर में, उहे सभु ॿार में थियूं थियनि ट्रांसफर। त पोइ ॿारनि में इहे जॾहिं बीमारियूं थियूं, रिसर्च थी, उन खां पोइ ख़बर पई आहे ऐं हिननि वरी इहा मुहिम शुरू कई आहे। असां वटि वरी मां हिकु ॻाल्हि कंदमि शाज़िया, त एॾा पेरेंट्स जेके आहिनि, हिकिड़ो उहो तबिको आहे जेको माना एलीट क्लास आहे, हिकिड़ो उहो आहे जेको अपर क्लास आहे, ॿियो मिडिल क्लास आहे, हिकिड़ो लोअर मिडिल क्लास आहे, पर अनफॉर्चुनेटली लोअर मिडिल क्लास ऐं लोअर क्लास ऐं मिडिल क्लास उते एॾी अञा माना शऊर न आहे, एॾी अवेयरनेस न आहे। त घणे भाङे असां तमामु माना मिडिल क्लास ऐं लोअर मिडिल क्लास जा माण्हू तालीम जे लाइ ॾाढा शऊर था रखूं, त असांखे पढ़णो आहे, असांखे अॻियां वधणो आहे, असांखे नौकरियूं करणियूं आहिनि, कारोबार करिणो आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त सिंध जे अंदरि मूं रजिस्ट्रार प्राइवेट स्कूल्स जे तौर ते ॾिठो आहे त पहिरियां माना पेरेंट्स एॾो कॉन्शियस न हुजे, एॾो हाणे कॉन्शियस आहे त मुंहिंजे ॿार खे सुठे स्कूल में एडमिशन मिले। सुठी सिहत जे लाइ पाण परेशान सिहत जे सिहत न हूंदी न त ॿारु सुठो पढ़ंदो न। आख़िर में को शॉर्ट मैसेज ॾियणु चाहींदो, का ॻाल्हि रहिजी वई हुजे त उहा ॿुधाए छॾियो। बसि मां तमामु पेरेंट्स खे हिकिड़ी रिक्वेस्ट कंदसि त 15 खां 27 तारीख़ ताईं जेके इहे 12 ॾींहंनि जो अमल आहे, उन में तमामु घणे खां घणा पेरेंट्स, स्कूल एडमिनिस्ट्रेटर्स जेके ख़ासि तौर ते प्राइवेट स्कूल जा आहिनि, टीचर्स ऐं ॿारड़ा असां सां जेको आहे कोऑपरेट कनि, हुन वैक्सीनेशन जे अमल में घणे खां घणो अॻियां अचनि त पूरे पाकिस्तान में असांजो जेको सूबो आहे
जीअं कोविड में हुन महिनत कई ऐं टॉप ते हो ईअं ई हिन इंतज़ामात में तव्हां गॾु हूंदो त असां टॉप कंदासीं। सही, वरी महिरबानी अदी रफ़िया मला तव्हां क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं तमामु घणी ॼाण असांखे ॾिनी। सो हिते नंढड़ी साईअ जो वक़्तु आहे, वरी बि तव्हांखे गुज़ारिश कंदासीं त पंहिंजनि ॿारनि खे जेकॾहिं तव्हां सेहतमंद रखणु चाहियो था त पोइ उन्हनि खे बुनियादी जेकी हिफ़ाज़ती टुका आहिनि उहे ज़रूरु लॻायो ऐं हाणे त वरी मीसल्स रूबेला जी वैक्सीन ज़रूरु कराइणु घुरिजे। इहा तारीख़ तव्हांखे ख़बर पइजी वई। अदी रफ़िया तव्हांखे ॿुधायो त 15 नवंबर खां 27 नवंबर ताईं इहा मुहिम हले पई ऐं हिन मुहिम में भरपूर हिसो वठिजो। नंढो ब्रेक वठूं था, पोइ मोटी अचूं था, वरी प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था। ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं भलीकार चवण सां गॾोगॾु हिकिड़ी ख़ुशख़बरी तव्हांखे ॿुधायूं पिया। ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि मूं ॿुधी आहे त दुनिया जो नंबर 1 हेयर ऑयल आहे, उहो आहे डाबर आमला हेयर ऑयल। जी मूंखे तव्हां जेको रिज़ल्ट ॿुधायो आहे न त मां माना परेशान थी वियो आहियां, हैरान थी वियो आहियां त एॾो ज़बरदस्त रिज़ल्ट। वार माना वॾा बि थियनि था, घाटा बि थियनि था, उन्हनि जी जड़ बि मज़बूत थिए थी ऐं जेका कुदरती जेकी उन में ख़ूबियूं आहिनि न उहे कमाल जूं आहिनि। माना वार जेकॾहिं वॾा करणु चाहियो था त वॾा बि थी सघनि था ऐं डार्क बि थी सघनि था, माना उनखे रंग बि अची सघे थो, कारा बि वार थी सघनि डाबर आमला हेयर ऑयल सां। डाबर आमला हेयर ऑयल माना दुनिया जो नंबर 1 हेयर ऑयल डाबर आमला हेयर ऑयल जेको आहे इस्तेमालु करण सां तव्हांजा वार कारा थियनि था, घाटा थियनि था ऐं जड़ खां मज़बूत बि थियनि था। ऐं जेकॾहिं तव्हां वारनि जी केयर करणु चाहियो था त पोइ रोज़ जी बुनियाद ते, रोज़ाने जी बुनियाद ते रेगुलर जेकॾहिं तव्हां डाबर आमला हेयर ऑयल इस्तेमालु कयो था त पोइ तव्हांखां माण्हू पुछा कंदा बाक़ाइदा, जीअं मां कॾहिं कॾहिं शाज़ीअ खां पुछा कंदो आहियां तव्हांजे वारनि जेको रंग आहे इहो ॾाढो ज़बरदस्त थो अचे ऐं माना डैशिंग क़िस्म जा ऐं स्टाइलिश ऐं चमक वारा वार तव्हां कीअं कया आहिनि त पोइ ॿुधाईंदी आहे त डाबर आमला हेयर ऑयल जो इहो सॼो कमाल आहे। ईअं जी बिल्कुलु। डाबर आमला हेयर ऑयल खां पोइ डाबर आमला शैम्पू मार्केट में मौजूदु आहे। थोरो तव्हां तरीक़ेकार जेकॾहिं ॿुधाईंदो त इहो कीअं लॻाइजे, छो लॻाइजे? डाबर आमला छो लॻाइजे माना वार वॾा करण लाइ लॻाइजे, कीअं लॻाइजे? तव्हां ॿुधाए चुका आहियो की डाबर आमला हेयर ऑयल वारनि खे मज़बूत कंदो आहे, डिघो लंबा कंदो आहे ऐं कारा बि कंदो आहे। डाबर आमला हेयर ऑयल जेको आहे उहो असली आमला सां ठहियलु आहे। उनजे इस्तेमाल जो तरीक़ो इहो आहे की तव्हां डाबर आमला हेयर ऑयल सां थोरी देरि पंहिंजे वारनि खे मसाज कयो ताकी तव्हांजो डाबर आमला हेयर ऑयल जड़नि में वञे ऐं मज़बूत थियनि। उनखां पोइ डाबर आमला हिकिड़ो नओं पंहिंजो शैम्पू लॉन्च कयो, डाबर आमला शैम्पू, उन सां वॉश कयो, इनशाला तव्हांखे रिज़ल्ट ॾाढो सुठो मिलंदो। सही सही, ख़ूबसूरत वार ऐं जड़नि खां मज़बूत वार। असां वटि ईअं हूंदो आहे त वार छणी पवंदा आहिनि, किरी पवंदा आहिनि, टुटी पवंदा आहिनि, त पोइ पाण परेशान रहंदा आहियूं त हाणे कहिड़ो ऑयल इस्तेमालु कयूं। पोइ असां वटि मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ ॾस ॾींदा आहिनि त हीअ ऑयल इस्तेमालु कर, हीअ ऑयल इस्तेमालु, रहंदो वारनि जो सत्यानाश करे छॾींदा आहिनि। डाबर आमला हेयर ऑयल तव्हां रोज़ाना यूज़ करे सघो था, डाबर आमला शैम्पू बि रोज़ाना यूज़ करे सघो था, इनशाला रिज़ल्ट सुठो मिलंदो। डाबर आमला हेयर ऑयल माना यकीनन रिज़ल्ट वारो आहे ऐं मां इलाही माण्हुनि खां इहा ॻाल्हि ॿुधी आहे त उन्हनि जा वार जॾहिं रुकिजी विया छहण खां त उनजो हिकिड़ो ई वाहिद जेको राज़ उन्हनि मूंखे ॿुधायो आहे, उहो राज़ इहो आहे त डाबर आमला हेयर ऑयल उन्हनि लॻायो आहे। ऐं वार जेके असांजूं वॾियूं भेनरूं ख़ासि तौर ते उनखे शौक़ु हूंदो आहे त वार वॾा थियनि, ड्रिगा थियनि। ड्रिगा वार हूअं बि औरतुनि जे लाइ त ख़ूबसूरती जो बाहिस आहे न, वार वॾा सुठा हुजनि त पोइ ख़ूबसूरती में इज़ाफ़ो थी वेंदो आहे, दिलकशीअ में इज़ाफ़ो थी वेंदो आहे, पोइ चहिरो बि महताब लॻंदो आहे, छो त वार वॾा सुठा लॻंदा आहिनि। सो वार जेके वॾा करणु चाहियो था ऐं घाटा करणु चाहियो था ऐं मज़बूत करणु चाहियो था, वारनि खे चमक ॾियणु चाहियो था, डार्क करणु चाहियो था त पोइ डाबर आमला हेयर ऑयल मार्केट में मौजूदु आहे। फौरी तौर ते ख़रीद करे वठो, बल्कि ॿियनि खे बि मशवरो ॾियो। डाबर आमला हेयर ऑयल मूं त घणनि घरनि में ॾिठो पियो आहे, मदियूं असांजूं भेनरूं ख़ासि तौर ते मिटनि माइटनि में वञणु थिए थो त पोइ ॿुधाईंदियूं आहिनि त डाबर आमला हेयर ऑयल सां असां पंहिंजा वार वॾा कया आहिनि, ड्रिगा कया आहिनि। हाणे त वरी सीज़न अहिड़ी अची वई आहे, सियारे जी सीज़न आहे, रोज़ ऑइलिंग जी ज़रूरत आहे त डाबर आमला हेयर ऑयल सां तव्हां ऑइलिंग कजो, मसाज कजो, 20 मिंट 25 मिंट छॾे, उनखां पोइ डाबर आमला शैम्पू सां वॉश कजो, इनशाला रिज़ल्ट ॾाढो बहितरीनु मिलंदो। बिल्कुलु, दुनिया जो नंबर 1 हेयर ऑयल आहे। जेकॾहिं तव्हां कंटिन्यू उनखे रखणु चाहियो था, माना रेगुलर जेकॾहिं उनखे हणंदव त तव्हांजा वार बाक़ाइदगीअ सां ॾेख ॿियो ॾींदा ऐं तव्हांखे पाण फ़र्क़ु महसूसु थींदो। कुझु ॾींहं जेकी तव्हां हाणे हिन वक़्तु गुज़ारियो पिया, शायदि तव्हांजा वार अञा सुठा न थी सघिया हुजनि या तव्हांजे वारनि जी जेका बेरोनक वार जंहिंखे पाण चऊं, रुखा रुखा वार जंहिंखे चऊं, का उन्हनि में चमक न आहे, उन्हनि वारनि खे जेकॾहिं तव्हां सुठो करणु चाहियो था त पोइ डाबर आमला हेयर ऑयल वठी छॾियो ऐं उहो लॻायो। डाबर आमला हेयर ऑयल जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि। उहे फ़ाइदा तव्हांखे मां वरी ॿुधायां थो त हिकु त वार तव्हांजा जड़ खां माना पाड़ खां मज़बूत थींदा, पाड़ खां वार मज़बूत थींदा त पोइ माना बाक़ाइदा तव्हांजे वारनि जी हिफ़ाज़त शुरू थी वई आहे। न त अक्सर ईअं थींदो आहे त कॾहिं कॾहिं फणी ॾींदा आहियूं न असां, फणीअ में वार इलाही चुंबड़ी पवंदा आहिनि या छणी पवंदा आहिनि, पोइ असां चवंदा आहियूं परेशान थिया। कॾहिं कॾहिं मूं ॾिठो आहे इलाही माण्हुनि खे जेकी ईअं सुम्ही पवंदा आहिनि, लेटनि ते बि विहाणे ते बि उनजा वार किरी पवंदा आहिनि, ख़बर पवंदी आहे त हिन जा वार ॾाढा कमज़ोर आहिनि। कमज़ोर जेकी रूट्स आहिनि उन्हनि खे मज़बूत करण जे लाइ, पाड़नि खे मज़बूत करण जे लाइ, बहितरीनु करण जे लाइ ऐं डार्कनेस ॾियण जे लाइ, घाटा करण जे लाइ वारनि खे तव्हां वटि मौजूदु आहे डाबर आमला हेयर ऑयल। त लॻाए वठो, जेकॾहिं न आहे त पोइ अॼु को सौदो वठिणो आहे तव्हांखे त पोइ उन सौदे वारी लिस्ट में डाबर आमला हेयर ऑयल ज़रूरु शामिलु, माना वेझे कंहिं जनरल स्टोर तां
वेझे कंहिं सुठे सुपर मार्केट तां जेकॾहिं तव्हां वठंदो हर हंधि मौजूदु आहे डाबर आमला हेयर ऑयल मौजूदु आहे तव्हां वठो ऐं पंहिंजनि वारनि खे लॻायो ऐं पोइ वरी तव्हांखे ख़बर पवंदी तव्हांजा वार हाणे बाक़ाइदा वारनि जी सिहत बि आहे न वारनि जी सिहत जो बि ख़्यालु रखो सिहतमंद वार रखो वार सुठा आहिनि त तव्हांजो लुक बि सुठो ईंदो छो त सॼो लुक वारनि सां हूंदो आहे इंसान जो इन करे डाबर आमला हेयर ऑयल इस्तेमालु कयो ऐं पाण खे सुठो लुक सही 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 मार्केट में डाबर आमला हेयर ऑयल मौजूदु आहे तव्हां अॼु ई वठो ख़रीद कयो ऐं पोइ उनजो रिज़ल्ट ॾिसो पोइ असांखे टेलीफोन करे ॿुधाइजो सही त असां जेका ॻाल्हि कयूं था उहा बाक़ाइदा हक़ीक़ी आहे सची आहे या न असां सच ॿुधाईंदा आहियूं ऐं जेका ॻाल्हि ॿुधाईंदा आहियूं उहो पहिरियां त पाण पंहिंजो पाण ते तजुर्बो करे ॾिसंदा आहियूं बिल्कुलु असांजे वारनि जो राज़ बि डाबर आमला हेयर ऑयल आहे सचो थो ॿुधायांव सो हाणे असां पंहिंजे प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था मौज़ूद महिमाननि सां मिलाइण खां अॻु में आउं तव्हांखे ॿुधायां त अॼु असांजे प्यारे दोस्त सुठे साथी ऐं ख़ासि तौर ते आर्ट लवर जेको असांजो दोस्त आहे सचल ॻोठ में रहे थो सच सोशल वेलफेयर एसोसिएशन जो अॻवान आहे सरमाण आहे मुहबत कंदो आहे आर्ट सां मुहबत कंदो आहे फ़नकारनि सां अदाकारनि सां सदाकारनि सां सदाईं उन्हनि खे मान ॾींदो आहे सदाईं उन्हनि सां तमामु घणी मुहबत उनजी इन हिसाब सां बि आहे त हर अदीब शाइर जी उनखे सालगिरह जो ॾींहुं बि यादि हूंदो आहे उनजी सालगिरह मल्हाइण में बगभरो हूंदो आहे उनखे टेलीफोन पाण कंदो आहे त साईं तव्हांजी सालगिरह तव्हांखे जनमु ॾींहुं मुबारक अहिड़े नफ़्सा नफ़्सी तौर में एतिरी केयर करणु आउं नथो सम्झां त ॿियो को माण्हू करे सघे थो इहो हिकिड़ो ई माण्हू करे सघे थो ऐं उनजो नालो आहे अब्दुल वहाब सूमर साहिबु अब्दुल वहाब सूमर साहिब जो जनमु ॾींहुं आहे उनखे सालगिरह जूं असांजे तरफ़ां सिंध टीवी जे पूरे सथ तरफ़ां सालगिरह जूं खोड़ सारियूं वाधायूं हुजनि तव्हांखे अब्दुल वहाब सूमर साहिबु तव्हांजी उमिरि दराज़ हुजे अलाह साईं तव्हांखे ख़ुशियुनि जा ढेर ॾे जिते तव्हांजा पेर हुजनि उते ख़ुशियूं हुजनि ख़ैर हुजनि ऐं ढेरूं ढेर हुजनि ईअं चऊं न सिहत कामिल अलाह साईं तव्हांखे अता फरमाए ईअं सकाफ़ती सरगर्मियूं जारी रखंदा रहो ऐं ख़ासि तौर ते जेकी सकाफ़ती सिंधी खाधा आहिनि 21 तारीख़ ते तव्हां चओ था त उन हवाले सां बि तव्हां सां इनशा अल्लाह मखामिल थींदी खाधा जेकी सकाफ़ती हूंदा आहिनि हिकिड़ो ज़बरदस्त इवेंट कंदो आहे अब्दुल वहाब सूमरो साहिबु जंहिंमें सभु सिंधी खाधा हूंदा आहिनि पर उन जे लाइ शर्त इहो आहे त हर को माण्हू पंहिंजे घरां माना मानी या का शइ पचराए अचे इहो कमु ॾुखियो आहे वरी बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त जेको बि शौक़ु रखे थो खाइण पीअण जो उहे पाण ई पचराए खणी ईंदा आहिनि मूं जहिड़ा माण्हू वरी ईअं हलिया वेंदा आहिनि त मां अची वियो आहियां के माण्हू सभु खाइण वारा हूंदा आहिनि न सो बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त सकाफ़ती सरगर्मियूं तमामु घणियूं करण वारो दोस्त असांजो एक्टिव रहण वारो दोस्त ऐं मां त चवंदो आहियां अब्दुल वहाब सूमरी साहिब खे त तव्हां इहे जेके सरगर्मियूं कयो था न तव्हां कॾहिं झूना न थींदव पोड़ा न थींदव छो त तव्हां सरगर्म रहो था तव्हां माना फुर्त रहो था सुस्त वारा जेके माण्हू आहिनि सुस्ती वारा माण्हू उहे जल्दी झूना थी वेंदा आहिनि पोइ उहे डुबरा बि जल्दी थी वेंदा आहिनि बहरहाल तव्हांखे साईं जनमु ॾींहं जूं खोड़ सारियूं वाधायूं हाणे मौज़ूद महिमान तरफ़ वधूं था असां वटि ॾाढा सुठा महिमान आहिनि अॼु बि ऐं अॼु ख़ासि तौर ते नमूनिया जो आलमी ॾियारो बि आहे उन हवाले सां कचहरी कंदासीं ऐं डायबिटीज़ जो आलमी ॾियारो जेको आर्चर ॾींहुं मल्हायो वेंदो आर्चर ॾींहुं असांजो प्रोग्राम हूंदो न आहे माना असां उन हवाले सां प्रोग्राम न करे सघंदासीं इन जे करे अॻुवाट उन सिलसिले में तव्हांखे आगाही ॾियूं था तव्हांखे ॼाण ॾियूं था अवेयरनेस तव्हां ते पहुचाईंदासीं या शुगर छो थींदी आहे इन जा क़िस्म कहिड़ा आहिनि शुगर खां कीअं बची सघे थो इन हवाले सां तव्हांखे घणी ॼाण ॾींदासीं मौज़ महिमान असां जेके पहुतल आहिनि उन सां कचहरी सुठो जोड़ींदासीं सभ खां पहिरियां जेकी मामला मूं तव्हांखे हाणे डिस्कस करे ॿुधाया इन्हनि मामलनि ते ॻाल्हाइण जे लाइ अॼु असां सां गॾु आहे डॉक्टर शबाना नाज़ उनखे वेलकम चऊं था डॉक्टर साहिबा कैसी हैं आप ठीक हूँ वालेकुम सलाम बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई उन खां सवाइ ॿी जेका असांजी महिमान शख़्सियत आहे शाज़िया उहा थिएटर आर्टिस्ट आहे ऐं मीडिया में शोबिज़ जी इंडस्ट्री में ताज़ो उन क़दम खयों आहे बल्कि क़दम रखियो आहे ऐं उन खां पोइ वरी ॾिसूं था त उनखे केतिरी सक्सेस मिले थी सो भलीकार चऊं था गज़ल असां सां गॾु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो ठीकु आहियो तव्हां जी जी मां वॾी महिरबानी तव्हांजी लख थोरा तव्हां प्रोग्राम में आहियो ऐं ॿियो असांजो जेको दोस्त साथी असांजे प्रोग्राम में हिन वक़्तु जेको शरीक आहे ॾाढो सुठो कालमनिकार आहे सुठो राइटर आहे सुठा किताब बि उन जा मार्केट में आयल आहिनि मुख़्तलिफ़ अख़बारुनि में वक़्ताइता कालम लिखंदो आहे करंट अफेयर्स जीअं पाण चवंदा आहियूं कॾहिं कॾहिं त तमामु घणी गहरी ॼाण रखण वारा माण्हू घटि हूंदा आहिनि सो उन्हनि माण्हुनि में चाहे दोस्त बि आहे ऐं सुठो दोस्त बि आहे सुठो माण्हू बि आहे ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त असांजो प्रोग्राम रेगुलर ॾिसंदो बि आहे पोइ कॾहिं कॾहिं असांखे राया बि ॾींदो आहे मशवरा बि ॾींदो आहे सलाह बि ॾींदो आहे त हीअं हुजणु घुरिजे आहे त अञा भलो हुजे आहे हीअं कयो अथव त ॾाढो सुठो कयो अथव सो भलीकार चऊं था अहिड़े प्यारे माना हिते साथी लेखक असांजे दोस्त सारंग मुनीर सूमरे साहिब खे जेको असांजे प्रोग्राम में आयो आहे सहाफ़ी बि ॾाढो सुठो आहे साईं कीअं आहियो ठीकु आहियो वॾी महिरबानी सारंग साहिबु तव्हां कीमती वक़्तु तव्हांजो वक़्तु इलाही माना कीमती हूंदो आहे पोइ बि तव्हां कढियो असांजे लाइ हिते आयो इहा छो तव्हांजी ड्यूटीज़ जी मूंखे ख़बर आहे हिकु त ॿारनि खे स्कूल में छॾींदा आहियो माना इहा सुठे वालिद जी निशानी माना सुठो वालिद बि आहे सहाफ़ी बि सुठो आहे आयो आहियां ॿारनि खे छॾे हितां वेंदुसि ॿारनि खे वठण वेंदुसि ईअं न माना इहा पंहिंजी जेका ज़िमेदारी निभायो था न इहा वॾी ॻाल्हि आहे ऐं ॿियो जेको असां वटि सुठो समण हूंदो आहे प्रोग्राम में सुठा कलाम ॿुधंदा आहियूं पाण सुठा कलाम ॿुधाइण जे लाइ सुठा सदाबार पुराणा कलाम जेकॾहिं तव्हां ॿुधण जा शौक़ीन आहियो त पोइ असां
तव्हांखे अॼु मिलायूं था हिकिड़े सुठे फ़नकार सां ऐं उहो प्रोग्राम में असांजे ईंदो रहंदो आहे। अॼु वरी असांजे प्रोग्राम में आयो आहे। जीअं मां हुनजो ज़िक्र करण वारो आहियां त हुनजो टेलीफोन बजणु शुरू थी वियो आहे। माना हुनजा परस्तार एॾा आहिनि जो फ़ोन था कनि साईं काॾे विया असांजे कलाम केरु ॿुधाईंदो, राॻो असांखे केरु ॿुधाईंदो। सो टीवी में उते असां सां गॾु आहे। सो टीवी स्क्रीन ते हाणे तव्हां हुनजी ज़ियारत नसीब तव्हांखे थींदी। सो ऐसे खान साहब असां गॾु आहे, हुनखे वेलकम चवंदा। खान साहब कैसे हैं? ठीक हैं? अल्लाह का शुक्र है। आप कैसे हैं? ठीक हैं? बिल्कुल ज़बरदस्त, अल्लाह की बहुत माशाल्लाह अच्छे लग रहे हैं सर। बहुत शुक्रिया सर कि आप कहें कि मैं कहूं। सर आपने इतनी तारीफ की तो मुझे भी करनी पड़ रही है कि आप बहुत अच्छे लग रहे हैं। हाँ माशाल्लाह, चश्मा बहुत अच्छा लग रहा है आपको, माशाल्लाह चश्मे में बहुत अच्छे लग रहे हैं। आपसे बात भी होगी थोड़ी देर में। से आप अच्छा प्रोग्राम लेके चल रहे हैं, अजहर जोकी साहब भी पूरी टीम है, अच्छा प्रोग्राम माशाल्लाह जा रहा है। पहले तो मुबारकबाद हो आपको इस प्रोग्राम को भी। थैंक यू जी। अच्छा शबाना नाज से शुरुआत करते हैं। डॉक्टर साहब अब ये डायबिटीज़ का आलमी दिन तो संडे को है आज, उसके हवाले से अवेयरनेस थोड़ी सी जो हमारे व्यूअर हैं उनको देनी चाहिए। तो ये डायबिटीज़ है क्या और इससे कैसे बचा जा सकता है? इसकी इकसाम भी बहुत सारी मैंने सुना है। जी सही सुना है आपने, बिस्मिल्लाह। जी बता दें थोड़ा सा। सुना है, इसीलिए मतलब अब आगे भी आपने अवेयरनेस का जो अब हमसे सुने ना वो भी आपने फैलाना है। जी ठीक है, बिल्कुल। देखिए एक्चुअली डायबिटीज़ इसके कई नाम हैं। कुछ लोग इसको शुगर कहते हैं, कुछ लोग इसको ज़ियाबतीस कहते हैं, और वैसे डायबिटीज़ मेलाइटिस 2-3 नाम है इसके जो आम लोगों को नहीं पता, उन्हें पता होना चाहिए। अच्छा इसमें यह है कि अब ये 14 नवंबर है इसका डे। एक्चुअली ये डे इसलिए मनाया जाता है कि लोगों को ये अवेयरनेस हो। जो लोगों को नहीं पता, अक्सर लोग हैं शुगर के मरीज़ होते हैं, उन्हें अंदाज़ा ही नहीं होता, डायग्नोज ही नहीं कर पाते। और इसमें 2 तरह के लोग होते हैं। शुगर में तो ये होता है कि आपके खून के अंदर ग्लूकोज, जो शुगर ग्लूकोज को कहते हैं, वो उसका लेवल बढ़ जाता है हमारे खून में। अच्छा इसमें सबसे पहले इसको बताने से पहले मैं एक बात ये कहूँगी कि 2 तरह के लोग होते हैं जब शुगर डायग्नोज होती है। एक तो वो होते हैं जो डर जाते हैं, एकदम पैनिक हो जाते हैं ना कि हमें शुगर हो गई, खुदा ना खास्ता हमें कोई ऐसी बीमारी हो गई। और दूसरे वो डर गया वो मर गया। हाँ, और जी बिल्कुल। दूसरे वो लोग होते हैं जिनको जो केयर नहीं करते, कहते हैं देखा जाएगा, है ना, ऐसे ही होता है, किसी को कुछ नहीं हुआ। तो इसमें मैं सिर्फ ये बताऊंगी पहले कि अगर आपको शुगर, ये जो है आपने दरमियाना रास्ता अपनाना है। अगर आपको शुगर होती है ना तो आपने डरना है, बस आपने ये करना है प्रॉपर जो है फॉलोअप रखें, अपना प्रॉपर जो है एहतियात करें। और जो लोग एहतियात नहीं करते उनके लिए तो ये है कि ये सब बीमारियों की जड़ है, रूट कॉज होता है शुगर जो है, डायबिटीज़ सबसे इसकी वजह से फिर आपको कोलेस्ट्रॉल, वज़न का बढ़ना, हार्ट के प्रॉब्लम्स, आपकी किडनी के प्रॉब्लम्स, अगर आपने इसको अनकंट्रोल रखा। लेकिन अगर आप इसको कंट्रोल रखते हैं और तो आप सारी ज़िंदगी जो है, बड़ी पर्सनालिटीज़ हैं जो शुगर के साथ काम करती आई हैं, तो आप आराम से अपनी ज़िंदगी गुजार सकते हैं। अच्छा एक तो ये चीज़ है। दूसरा शुगर का मतलब ये होता है कि जो हमारे जिस्म में हम जो खुराक खाते हैं, कार्ब्स खाते हैं, वो हमारी बॉडी के अंदर ग्लूकोज या एनर्जी प्रोड्यूस करते हैं। अब इस ग्लूकोज को हमारे बॉडी के सेल्स तक पहुंचना होता है। सेल्स हमारी बॉडी के पूरी यूनिट हैं, एक बेसिक यूनिट है। जैसे हमारा ब्रेन है, उसकी अलग सेल्स हैं, हार्ट भी सेल्स से मिलके बनता है, जितने भी हमारे ऑर्गन्स हैं पूरी बॉडी सेल्स से मिलके बनती है। और दिल को काम करने के लिए, उनके सेल्स को काम करने के लिए एनर्जी की ज़रूरत होती है, एनर्जी की ज़रूरत होती है, फ्यूल की। इस बात पे ही कंटिन्यू करेंगे। अच्छा तो एनर्जी की ज़रूरत हमें भी है, थोड़ा सा वक्फा ले लेते हैं पहले। नड़ी साई वठूं था पहिरियां, मोटी अचूं था, तव्हां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। मौज़ूद महिमान असां सां गॾु आहिनि, कचहरी उन्हनि सां कंटिन्यू पाण रखूं था ऐं गॾोगॾु तव्हांखे ॿुधायूं त तव्हां जेकॾहिं असांजे प्रोग्राम में टेलीफोन करणु चाहियो त वक़्तु थोरो आहे, पर पोइ बि तव्हांखे शामिलु करे सघूं था अॼु असां। सो सारंग मुनीर सूमरू साहिबु असां गॾु आहे, साफ़ी कॉलम निगार। सारंग साहिबु ॾाढा सुठा कॉलम लिखो था माशाअल्लाह, मां तव्हांजा अख़बार में पढ़ंदो रहंदो आहियां, वक़्तायता ऐं मौज़ूआती कॉलम। उहो माना इन जे करे मां इन तव्हांखे एतिरी तारीफ़ इन करे थो कयां त नसुर लिखणु ॾाढो ॾुखियो मरलो आहे। छो त पाण शाइरी कयूं था न, 2-4 बंद लिखी वरितासीं मुंहिंजे ख़्याल में, छो त मां उन थोरो एक्सपर्ट थी वियो आहियां, त मूंखे ईअं लॻंदो आहे त हेॾा सारा ड्रिगा कॉलम लिखण लाइ वॾो वक़्तु खपे। इहो कीअं था लिखो ऐं माना नसुर खे हथी ॾिनियूं वेठा आहियो न? हा बिल्कुलु, लिखण खां पहिरियां माण्हू सोचींदो आहे त मां हिन ते आर्टिकल कीअं लिखी सघां। सही आहे, ॿाहिरां मुतालियो, मुशाहिदो, सॼी ॼाण। इंसानु मुतालियो कंदो, लिखण में वधीक एक्सपर्ट थी वेंदो, पोइ त मूंसां त ईअं बि थी वेंदो आहे, मां 2400 लफ़्ज़नि जो कॉलम लिखंदो आहियां। पोइ त वरी 2400 लफ़्ज़ माना घणे हिकु न, उहो कंप्यूटर ॿुधाईंदो आहे, त उन में स्पेस अख़बार में एतिरो ई हूंदो आहे, 2000 या 2400 जो लिखी ॾिए सघो। हिकु त कॉलम तव्हां लिखो, वरी मां ॻणण ते विया त 2400 माना मूंखे टाइम लॻी वेंदो, न ईअं 2 कलाक त लॻंदा।
उहो त कंप्यूटर जो हिसाबु आहे, अटो ॿुधाईंदो आहे। अच्छा पर उन खां पोइ बि मूंखे कॾहिं कॾहिं महसूसु थींदो आहे त मां त हीअ ॻाल्हि त हिन में लिखी ई न हुई, विसरी वई। अच्छा हीअ ॻाल्हि त हिन ते लिखी ई न हुई। कॾहिं कॾहिं लिखंदो आहियां त उहे साइड करे ॻाल्हियूं लिखंदो आहे त हीअ ॻाल्हियूं हिन में शामिलु करणु वेंदा, पर जॾहिं ज़हन ठही वेंदो आहे त उहो हिकदमि 2400 लफ़्ज़ थी वेंदा आहिनि, पोइ यादि पवंदो आहे त यार इहो लिखंदा कहिड़े टाइम आहियो? मूंखे इहो रुॻो सम्झायो त मां तव्हांखे सदाईं एक्टिव ॾिठो आहे, सदाईं कंहिं न कंहिं एक्टिविटी में कंहिं न कंहिं सरगर्मी हर प्रोग्राम में वेठा हूंदा आहियो, तव्हांखे इहो टाइम कॾहिं मिलंदो आहे? मां ओरिजिनल दिलि जी ॻाल्हि ॿुधायां त ज़िंदगीअ जो मक़सदु त हर इंसान जो पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे। सही बच्चनि खे फैसिलिटेट करणु, उन्हनि जी परवरिश करणु, पर इन सां गॾोगॾु मुंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु लिखणु बि आहे। उहो जॾहिं मां महसूसु कंदो आहियां त मुंहिंजो ज़िंदगीअ जो मक़सदु ई हीअ आहे त पोइ ऑटोमेटिक हमेशह मूंखे टाइम हूंदो आहे। कॾहिं कॾहिं इन मां थिड़ी बि वेंदो आहियां, कॾहिं ॻोठ वेंदा आहियूं, हफ़्तो 15 ॾींहं लॻी वेंदा आहिनि, लिखणु थोरो वरी विसरी वेंदो आहे, पोइ वरी ट्रायल बेसिस ते उन ई लाइन ते। सारंग साहिब जी ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे शाज़ी, उहो मां तव्हांखे ॿुधायां, सारंग साहिब पंहिंजी फैमिली सां तमामु घणो प्यारु कंदो आहे। माना जाॾे बि वञे, पोइ बाय ट्रेन वञे, बाय एयर वञे, या किथे बि तव्हां हिनखे ॾिसंदो न, स्कूटी ते हुजे, मोटरसाइकिल ते हुजे, तॾहिं ॿार हिन सां कढूं था, जिते किथे इहा ॻाल्हि बि आहे। कंहिंजी सालगिरह हुजे उते नंढड़ा कढूं था हिन सां, इहा हक़ीक़त आहे। अॼु प्रोग्राम में न वठी आया असां स्कूल छॾिया आहिनि हाणे ॿुधायो न। गुज़िरियल भेरे बि हिकिड़े प्रोग्राम में वियुमि, दोस्त चयो यार आयूं ऐं ॿार किथे आहिनि तुंहिंजा। इहा बिल्कुलु हक़ीक़त आहे। सही सही हर जिते ख़ुशीअ जे लम्हे में वेंदो आहियां, मां ज़रूरु सम्झंदो आहियां त मुंहिंजूं ख़ुशियूं उते अधु हूंदियूं, मुंहिंजा जिते ॿार गॾु हलंदा उहे मुंहिंजूं ख़ुशियूं। अच्छा, ॿारनि खे गॾु घुमाइण सां वरी इहो बि थिए थो त ॿार बि सिखनि था, ॿार सुठी सरगर्मी कयो था त ॿारनि खे ख़बर पए थी त मुंहिंजो वालिद साहिबु हेतिरी सुठी माना हिकिड़ी सरगर्मी कई या हिकिड़ो सुठो कमु कयो अथई, कंहिंखे जेकॾहिं तव्हां ख़ैरात बि ॾियो था न ॿारनि जे साम्हूं त ॿार हुन मां सिखनि था। इहा हक़ीक़त अथव। सिहतमंद सरगर्मियूं माना ॿारनि ते शिफ्ट करण लाइ ज़रूरी आहे त हर मरहले में तव्हां सां ॿार गॾु। सही सही, जेकॾहिं ॿार घरनि में रहिजी था वञनि त पोइ ॿार उहे माना सही नमूने सां सुठा शऊर वारा नथा थी सघनि। बिल्कुलु सही आहे। पाण वटि जीअं अॻे चवंदा हुआ न बाबा माण्हू रुलंदो त खुलंदो, हाणे पाण सां गॾु रुलायो था, इहो भलो था कयो। पाण सां गॾु रुलायो न, हूअं त वरी उल्को थींदो न, ॿार लाइ कंहिंसां खेॾण लाइ कंहिंसां घुमण लाइ, जो ॿार खे ॿिए कंहिंसां रुलाए नथो सघे। सही सही, पाण सां रलायो, रलायो ऐं रुलायो, रुलायो त ऑटोमेटिक रलाइजी वेंदो। ॾाढो ज़बरदस्त। शाइरी बि कयो था सारनि, कॾहिं कई था? शाइरीअ जो को दौर हुयो, पर वरी करंट अफेयर में आयासीं न, शाइरियूं वाइरियूं विसरी वई। हर दोस्त ईअं आहे, करंट अफेयर में अची वेंदो त उन खां शाइरी। भला करंट अफेयर में कहिड़ो करंट माना तव्हांखे लॻो, का अहिड़ो को ॾुख सदमो या को अहिड़ो वाक़ियो जंहिं तव्हांखे लिखण में मजबूर कयो हुजे, उहो त करंट पुछा कयां। लिखण त मुंहिंजो नंढे हूंदे खां शौक़ु हुयो। नंढे हूंदे खां शौक़ु न हुयो बल्कि जुनून हुयो। मां नंढे हूंदे मैट्रिक पढ़ंदो हुयुसि त अवामी आवाज़ में हिकिड़ो सफ़ो ईंदो हुओ जोत, उन में लिखंदो हुउसि, ॿारहणी शाइरी लिखंदा हुआसीं, लतीफ़ा लिखंदा हुआसीं। उन महिल अख़बारी मैदान हुयो, अख़बार में लतीफ़ो छपिजी वञे वॾी ॻाल्हि हूंदी। बिल्कुलु लिखियलु हूंदो। तेॾी महिल उहा माण्हूअ जी सुञाणप घटि हूंदी, माना चक लिखणु ज़रूरी हूंदो त माण्हू जीअं वेझड़ाई वारो सम्झी सघे त हीउ चक जो हीउ दोस्त आहे। उन खां पोइ वरी इंसान जी रेंज वधंदी थी वञे, पोइ वरी जॾहिं अख़बारी दुनिया में आयासीं त करंट अफेयर में अची वियासीं। हाणे सिर्फ़ु करंट अफेयर ई आहे। तव्हां वाहिद सिंधी कालम निगार आहियो मुंहिंजे ख़्याल में, घटि तव्हां अहिड़ा माण्हू आहियो जेकी कालम बि लिखनि था, पर कंहिं अख़बारी इदारे में घटि तव्हां नौकिरी कई आहे। मां नौकिरी कॾहिं बि न, छो त इहे सभु कालम निगार अख़बारुनि में कमु करे नौकिरी करे करे पोइ कालम निगार थी विया। हा बसि उन कालम पढ़ी करे मजबूरी आहे न। हा बिल्कुलु हिकिड़ी माना जॉब आहे न, जॉब जी ज़रूरत आहे। हा, उन्हनि दोस्तनि जो रोज़ी रोटीअ पोइ मुतालियो मुशाहिदो कनि था, पोइ लिखनि था, पर तव्हां हिन खां हटी करे लिखियो आहे। मुंहिंजी रोज़ी रोटीअ जो ज़रियो ॿियो आहे, पर हीउ मुंहिंजो शौक़ु आहे। विच में हिकिड़ी अख़बार मुंहिंजे ख़्याल में जॉइन कई हुई, छॾे विया आहियो शायदि। हा बसि उहो ई चवंदा आहिनि इहे, उहा छा चवंदा ज़िलज़िले वांगुरु ई माना ईअं ई आया और गया, आया और गया। तव्हां सां कचहरी कयूं था। अञा गज़ल छा पिया कयो अॼुकल्ह? तव्हां किथे कहिड़ी का एक्टिविटी ॿुधायो, या किथे को प्रोजेक्ट आहे तव्हांजो? बस हींअर प्रोजेक्ट इहो पियो हले एक्टिंग जे हवाले सां। अच्छा, हा सही सही सही। सीरियल वग़ैरह आहिनि उन में कमु कयो। फेसबुक ते मॉडलिंग वग़ैरह तव्हांजी मां ॾिठी आहे त किथे सॉन्ग वग़ैरह में शायदि कयो। हा, सॉन्ग 4 सॉन्ग्स तव्हां अची विया आहिनि मॉडलिंग। मतिलबु ही पंजाबी सॉन्ग हुयो। अच्छा, हा, जेको तव्हां फेसबुक ते ॾिठो हुयो। सही सही। एक्टिंग में को प्रोजेक्ट स्टार्ट थियो आहे या थियण वारो आहे? को अची वियो आहे? ॿ टे त अची विया आहिनि, पर का चैनल ते मूं घटि कमु कयो आहे, न्यू आहियां अञा। बसि हिकिड़ो सॉन्ग आयो हो जेको तोखे वठण मुंहिंजा जानी, उन में मॉडलिंग कई हुई। ऐं ॿियो रूबी अली सम जो फिल्म हुई निगहत वारी, जेकी दोस्त जो मतिलबु उन में मुंहिंजो हुयो किरदारु। ऐं वरी हींअर अचे पियो धरती टीवी ते जेको सोप सीरियल आहे, उन में बि मतिलबु मुंहिंजो आहे किरदारु। असां न्यू आहियां, आहिस्ते आहिस्ते महसूसु थिए हिन मीडिया जी दुनिया में अची करे। मीडिया में अचणु मुंहिंजो शौक़ु आहे। हा, बचपन खां वठी शौक़ु आहे। सही सही।
हाणे अलाह घणा कामयाब साल कंदो। तव्हां शौक़ में रहियो पूरो हाणे थियो आहे माना हिकिड़ी हूंदी हा आहे त न स्ट्रगल हूंदी आहे यको हूंदी कोई आहे माना त उहो हूंदी आहे त किथे जॾहिं को वरी प्लेटफॉर्म न पियो मिले। इजाज़त बि घटि हूंदी आहे फैमिली जे हिसाब सां। शौक़ु त बचपन खां हूंदो आहे पर पोइ जेसीं वरी मतिलबु इजाज़त बि मिले। तव्हांजे अचण खां पोइ कंहिं एतिराज़ न कयो? कुझु माण्हुनि कयो कुझु न कयो पर मां अची जे जिन वयसि। एतिराज़ कयो उन्हनि खे ब्लॉक करे छॾियो इहो ऑप्शन हाणे आहे। सोनो सस्तो तरीक़ो आहे। हा न ज़िंदगी हिकु दफ़ा मिलंदी आहे त मतिलबु माण्हू पंहिंजी हिकिड़ो थोरो पंहिंजी ख़्वाहिशात शौक़ु सभु जेको पूरी आहे उहो करे। त करे न उन जे हिसाब सां। सही सही। डॉक्टर साहब अब फिर आपकी तरफ बढ़ते हैं, शुगर के हवाले से बता रही थी, ये तो मीडिया की बातें होती रहेंगी। तो शुगर के सिम्टम्स क्या होते हैं जैसे अब पता चल जाए कि शुगर हो गया? शुगर की पहले तो टाइप्स को आप ना 2-3 किस्म की शुगर है। मेनली जो है टाइप 1 होती है, वो उसमें होती है जो टीनेजर या बाय बर्थ होती है, उसमें आपकी शुगर बॉडी में जो इंसुलिन जो कंट्रोल करता है शुगर को वो बनता ही नहीं है, तो ये टाइप 1 कहलाती है। और 10% लोगों को होती है, बहुत कम होती है ये। और बाकी जो 90% लोगों को वो टाइप 2 होती है। इसको जो है टाइप 2 शुगर होती है आफ्टर 35। वो आपकी फैमिली हिस्ट्री है, आपका वेट बहुत ज़्यादा है, आप इतना मूव नहीं करते, तो ब्लड प्रेशर ज़्यादा है, कोलेस्ट्रॉल ज़्यादा है, इन वजह से। और एक थर्ड होती है जेस्टेशनल, जो कि प्रेगनेंसी के दौरान होती है, और जब आपकी डिलीवरी होती है तो उसके बाद ये शुगर ख़त्म हो जाती है। लेकिन इसके बाद ये रिसर्च ये कहती है कि जिन औरतों को ये शुगर होती है 5 से 10 साल के बाद उनको टाइप 2 जो शुगर है, जो कि आपकी वज़न की वजह से होती है या आपके ब्लड प्रेशर हाई है या आपकी एक्टिविटी नहीं है, तो उसकी वजह से भी उन औरतों को भी ये वजह होती है जिनको प्रेगनेंसी में शुगर हो। और फिर जो बच्चे पैदा होते हैं उन बच्चों में भी ये चांस होता है कि उनको शुगर हो सकती है। अच्छा, बच्चों को भी शुगर हो सकती है? जी, बच्चों को जो बाय बर्थ टाइप 1 जो है वो बच्चों को ही होती है। ये तो पहले सुना था बढ़ती उम्र के साथ होता है। हाँ, वो टाइप 2 है। वो टाइप 2 है। अच्छा, आप ये देखें टाइप 1, टाइप 2 और ये इनमें से किसी भी शुगर का कॉज जो है ना वो अननोन है, आइडियोपैथिक कहते हैं, मतलब कोई पर्टिकुलर कॉज नहीं है। ये कुछ फैक्टर्स हैं जिसकी वजह से ये, जैसे मदर को, अगर मदर बच्चियाँ प्रेगनेंसी में जो है स्मोकिंग करती हैं या कोई इस तरह का जो है उनको कोई इन्फेक्शन हो गया, रुबेला है, जैसे अभी वो बता रही थी, पहले भी आपने सुना था, रुबेला वैक्सीन वगैरह कराना इसीलिए ज़रूरी होती है। ये इन्फेक्शन भी कॉज करते हैं, इसकी वजह से भी बहुत सारी बीमारियाँ होती हैं। तो ये टाइप 1 डायबिटीज़ उस वजह से होती है। अच्छा, इसमें सिम्टम में ये होता है टाइप 1 टाइप 2 तकरीबन सारी सिम्टम्स एक सी होती हैं, लेकिन फ़र्क सिर्फ ये होता है अगर आपको टाइप 1 शुगर है तो उसमें आपका वज़न कम होता है, और टाइप 2 वाली जो शुगर है उसमें आपका वेट जो है वो ज़्यादा होता है। और नॉर्मली आपको प्यास लगना, भूख बढ़ जाना, बार बार आपको यूरिन आपको बार बार आएगा, आपकी स्किन जो है वो ड्राई हो जाएगी, खारिश होगी स्किन में, हेयर लॉस होना शुरू हो जाएगा, और आपके मसल्स में पेन, आपके जोड़ों में दर्द, आपकी आंखों में मतलब विजन में भी प्रॉब्लम हो सकता है। तो ये सारी चीज़ें जो है वो बात बता दी, एक ना एक तो सब में है मेरे ख्याल में। मैं भी भाई आज शुगर टेस्ट करवाऊंगा। बिल्कुल, शुगर का टेस्ट आपको पता है 6 मंथ के बाद ये फॉलोअप रखना चाहिए। बिल्कुल, शुगर का आपको ये सारे टेस्ट करवाने चाहिए हर 6 मंथ के बाद ना। अगर आपको ऐसी फीलिंग आ रही है, टांगों में दर्द है, जोड़ों में दर्द है, आपको बार बार यूरिन आ रहा है, आपको बार बार जो है भूख लगती है, प्यास बहुत ज़्यादा लगती है, मुंह ड्राई हो रहा है, तो ये सारी सिम्टम्स। और अगर सबसे बड़ी सिम्टम आपकी फैमिली हिस्ट्री है, आपके ख़ानदान में अगर फैमिली में है तो आपको फ़ौरन जो है ये सारी चीज़ें करानी चाहिए। और आपको पता है शुगर वो चीज़ है जो कि खून में होती है, और खून जिस्म के हर हिस्से में पहुंचता है, हर ऑर्गन में, दिल में, गुर्दों में, हर जगह। तो इसके असरात जो हैं वो हर जगह जाके उसको डैमेज कर सकते हैं। इसलिए शुगर का कंट्रोल होना सबसे ज़्यादा, जिन लोगों को शुगर होती है आपको पता है आंखों पे असर बहुत ज़्यादा होता है, आपके हार्ट पे असर हो सकता है, आपको स्ट्रोक हो सकते हैं, किडनी फेलियर हो सकता है, किडनी पे इफेक्ट है, जॉइंट पेन है, मसल। हाँ जी, शुगर का होना दूसरी बीमारियों की मतलब वो अलार्मिंग ये रूट कॉज है। और दूसरी बात ये है कि शुगर को 1991 में इतना ज़्यादा ये था, 1991 में WHO ने इसीलिए इसका डे स्टार्ट किया ना 14 नवंबर। और ये 14 नवंबर जिसने ये इंसुलिन निकाली थी ना, जिस उसका ट्रीटमेंट, उसका बर्थडे है, उसको जो है ट्रिब्यूट देने के लिए जो है ये 14 नवंबर को ये डे मनाया जाता है। जन्मदिन मुबारक है। देखिए इसमें 2 अवेयरनेस है, इसमें 2 अवेयरनेस होती हैं इसमें। अच्छा, एक आगे अगर आप और सवाल ये पूछें कि किस तरह बचा जाता है, इसके लिए बचने के लिए ये है कि देखें कॉज इसका सबसे टाइप 2 अगर आपको डायबिटीज़ है, टाइप 1 तो आप रोक नहीं सकते, जाहिर है वो आपको बाय बर्थ हो गई, आपके सेल डैमेज हो गए जिसने आपने वो इंसुलिन प्रोड्यूस ही नहीं करा है जो कि शुगर को कंट्रोल करे। अच्छा, टाइप 2 के लिए ये है कि आपने आइडियल बॉडी वेट रखना है अपना, वज़न ना बढ़ने दें, प्रॉपर एक्सरसाइज करें, वॉक करें, और अगर आपको शुगर है तब भी आपको एक्सरसाइज करना बहुत इंपॉर्टेंट है, जैसे 30 डेज़। और जब हम
एक्सरसाइज करते हैं तो हमारा हार्ट रेट तेज़ होता है, मॉडरेट एक्सरसाइज, हमारा ब्रीदिंग तेज़ होती है जब, और उसके साथ साथ जो है हमारे मसल्स वर्क करते हैं। जब ये चीज़ें वर्क करती हैं, इनको एनर्जी की ज़रूरत होती है, एनर्जी ये ग्लूकोज से लेते हैं। अब जब हमारे ब्लड में ग्लूकोज पड़ा हुआ है क्योंकि उसका लेवल हाई है ना, डायबिटीज़ है, तो जब आप एक्सरसाइज करते हैं तो ये सारी चीज़ें ग्लूकोज को इस्तेमाल करती हैं और हमारे खून में जो ग्लूकोज का लेवल है वो कम हो जाता है। इस तरह अगर आप मॉडरेट एक्सरसाइज करते हैं तो उससे आपकी शुगर कंट्रोल होती है। और अगर आप बहुत ज़्यादा एक्सरसाइज करें, स्ट्रेस जैसे एकदम से आके कि हमने अपना एक्सरसाइज से जो है वो कम कर लेना है, उससे ये होता है कि फिर आपकी बॉडी स्ट्रेस में आती है और स्ट्रेस हार्मोन रिलीज होते हैं और आपकी शुगर लेवल और बढ़ जाता है। तो इसीलिए कहते हैं मॉडरेट एक्सरसाइज करनी चाहिए। स्टार्ट आप 15 मिनट से करें, ऑल्टरनेट डेज पे करें, उसके बाद फिर जब आप यूज टू हो जाएं तो फिर 30 मिनट्स जो है वो आप एक्सरसाइज। अच्छा डॉक्टर साहब मुझे ये बताएं, शुगर कंट्रोल तो हो सकती है, ख़त्म नहीं हो सकती क्या? ख़त्म तो देखें अब इसमें डिपेंड करता है कि आपकी किस टाइप के। टाइप 1 है वो तो आपकी रहेगी, उसमें तो आपको इंसुलिन लेना है, तो वो बिल्कुल ऐसा ही हो जाता है इंसान के उसको है नहीं शुगर, यानी उसने कंट्रोल। कितनी बड़ी बड़ी पर्सनालिटीज़ हैं जो शुगर के साथ काम, अपना वसीम अकरम को देखें, उन्होंने कितना नाम कमाया, इतना हार्ड वर्क किया शुगर के साथ ना। नहीं तो लोग ये सोचते ना हमें शुगर है, हम कोई काम नहीं कर सकते, हम चल नहीं सकते, ये सिर्फ दिमाग की सोच है। अगर आप थोड़ी सी एहतियात करें, शुगर कम हो गई, आपकी कंट्रोल में है, तो वो ना होने के बराबर ही है ना। टाइप 2 भी ऐसे ही, आप एक्सरसाइज रखें और इसमें सबसे इम्पॉर्टेंट है डाइट। डाइट का रोल बहुत ज़्यादा है। अगर आपको टाइप 2 है ना, जो जिसमें आपको आफ्टर 40 के बाद जो होती है, उसमें डाइट का इस्तेमाल बहुत इंपॉर्टेंट है। आपने केयरफुल डाइट लेनी है ताकि आपका वज़न ना बढ़े, और उसके साथ दवाएं। लेकिन अब जो नई रिसर्च ये कहती है कि जो टाइप 2 की डायबिटीज़ है उसमें लोग टैबलेट ज़्यादा लेते थे ना, टैबलेट, अब जो है इंसुलिन उसमें रिकमेंड की जाती है। इंसुलिन लेने से उसको ज़्यादा अच्छे उसके रिजल्ट्स हैं। और टाइप 1 में जो है वो आपको लेनी ही पड़ती है इंसुलिन। उसके सिवा इंसुलिन से घबराते भी बहुत हैं, यही असल टैबलेट लेना ज़्यादा। हाँ, लेकिन आपको पता है सबसे ज़्यादा बेहतरीन जो अब रिसर्चेस कहती हैं, इंसुलिन जो है वो सबसे बेहतरीन है। आप जो इंजेक्टेबल फॉर्म में लेते हैं, फिर इंसुलिन की भी आगे टाइप्स है ना। एक जो है वो आपकी बहुत ज़्यादा रैपिड एक्टिंग है, वो मतलब वो 2 से 3 घंटे उसका होता है। फिर शॉर्ट एक्टिंग है, वो जो है आपकी इफ़ेक्ट करती है 6 से 8 घंटे। फिर इंटरमीडिएट एक्टिंग होती है, वो आपकी 12 घंटे के लिए होती है। फिर एक जो है लॉन्ग एक्टिंग है, लॉन्ग एक्टिंग जो तकरीबन जो है उसका 24 आवर्स तक जो है उसका इफेक्ट रहता है। इंसुलिन की भी टाइप्स हैं, आपको जो डॉक्टर आपके हिसाब से प्रिस्क्राइब करता है, और इंसुलिन के पेशेंट को फिर साइड इफ़ेक्ट्स नहीं होते ना, आपकी शुगर कंट्रोल में रहती है। तो जो आप टाइप 1 की बात कर रही हैं, तो इसमें किस टाइम पता चलता है? उस जब बाय बर्थ ही होती है, जिनको टाइप 1 है ना वो? जी जी जी। तो जब बच्चा पैदा होता है उसके सारे टेस्ट होते हैं, तो उसमें ही पता चल जाता है? जी, उसमें भी पता चल जाता है, या उसके बाद कुछ अरसे के बाद भी, जैसे आपको लग रहा है बच्चा बार बार यूरिन करता है, बार बार मतलब पानी पी रहा है, उसको प्यास लग रही है, इस तरह की बहुत सारी साइंस सिम्टम्स आती हैं। और मेजॉरिटी जो बच्चों को पता चलता है कि उनका वेट भी कम होता है, थिन होते हैं ये लोग ना। तो ये, और फिर फैमिली हिस्ट्री सबसे इम्पॉर्टेंट फैमिली, जिस किसी को भी अगर फैमिली में शुगर है, चाहे उनको साइंस सिम्टम हो ना हो, उन्हें अपना टेस्ट जो है। और अगर आप कंफ्यूज हैं कि पता नहीं हमें अभी कुछ खाया है, अक्सर लोग हमारे पास आके ये कहते हैं हमने रात मीठा खाया, 2-3 दिन से शादियों में जा रहे हैं, शायद इसलिए हमारी शुगर हाई आ रही है। ऐसा नहीं होता। असल में होता ये है कि अगर आप को शुगर नहीं है, आप नॉर्मल पेशेंट हैं, तो आपने जो शुगर खाई है आपकी बॉडी उसको मैनेज कर लेती है। तो इसलिए ये गलत कॉन्सेप्ट है कि आपने मीठा खा लिया तो आपका बहुत ज़्यादा आ गई है शुगर, ऐसा नहीं होता। इसके लिए सेफ साइड ये है कि 3 से 6 महीने का जो टेस्ट होता है HbA1c जो है वो आप करा लें। उसमें आपको जो है उसकी रेंज आती है। अगर आप जो है 5.7 % है आपका, तो इसका मतलब आप नॉर्मल है। अगर 5.7 से 6.4% है तो इसका मतलब आप प्री डायबिटिक हैं, यानी आप बॉर्डर लाइन पे आ गए। और अगर 6.4 से ज़्यादा है आपका, तो इसका मतलब ये कि आप शुगर के पेशेंट हैं। सही सारंग साईं ॿुधो था न अलामतूं, माना हिकु त अलामत मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई त असां वटि वरी ॿाहिराड़ी में जेकॾहिं कंहिंखे उञ लॻे न, या पाण उहो बि उञ लॻे चवंदा हुआ सिहत सुठी अथव, पाणी पीए थो बार बार, पर इहा बि माना ख़तरे जी घंटी हर हर पाण पाणी जेको पीए थो उहो परेशान रहे त चकर चाहे। अलामतूं ॿुधायूं पाण में त ॿ टे हूंदी बराबरि न थी त राज साहिब वधीक सुठो ॻाल्हाईंदी। तव्हां इहो ॿुधायो मूंखे त ॿुधंदा हुआसीं हिकिड़ो जुमिलो, पढ़ंदा आहियूं अॼु बि, त लेखक क़ौमुनि जा तर्जुमान थींदा आहिनि। छा वाक़ई अॼु जो लेखक तर्जुमान आहे? अॼु जो आहे न आहे, बल्कि लेखक खे हुजण ई तर्जुमान घुरिजे। मां सम्झां थो शाइर लेखक सिर्फ़ु इन ई ताईं महदूद न हुजणु घुरिजे त हू हिकु आशिक़ आहे या हुन जी सिर्फ़ु आशिक़ी आहे, उनखे तर्जुमान ई करणु घुरिजे। शाइर खे पंहिंजे लेखक ज़रिए, माना शाइर या लेखक खे पंहिंजे लिखणीअ ज़रिए
अहिड़ो माहौल पैदा शऊर पैदा कजे, करणु बेदार घुरिजे, शऊर पैदा करणु जेकी ओरिजिनल ड्यूटी उनजी उहा ई आहे सही त हू क़ौम में जेका बि घटिताई आहे वधिताई आहे सुजागी अहिड़ी पैदा करे सही जो हुकूमत खे या रियासत खे उन ते अमल करण जी माना हिमत थी वञे सही सही माना मजबूर करे या जेको ॾाढो थिए थो जबर थिए थो बुरा खोड़जन ते असुल माना लेखक जी ड्यूटी ई आहे सही 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 त माना जेकॾहिं उहो निभाइणु चाहे या निभाए ओरिजिनल ड्यूटी उनजी उहा त हू कलम ज़रिए अहिड़ो शऊर पैदा करे अहिड़ी वर्थ पैदा करे अहिड़ी जदोजहद पैदा करे अहिड़ो माण्हुनि में जज़्बो पैदा करे जो रियासत कोई बि ग़लति कमु करे या माहौल अहिड़ो ग़लति पैदा थी वञे जो हू पोइ हिते हटण ते मजबूर थियनि उहो त सही तॾहिं न जॾहिं माना सफ़ा इज़हार जी आज़ादी हुजे हाणे त वरी ॾिजनि बि था न के माण्हू त यार वरी लिखूं न ईअं हाणे न नथा ॾिजनि। पऊं न काठ में न उन में असांजूं कमियूं कोताहियूं बि आहिनि उन में लेखकनि जूं बि कमियूं कोताहियूं आहिनि जॾहिं असां पंहिंजी कैपेसिटी एतिरी न हूंदी असांजो मक़सदु ई उहो न हूंदो त पोइ ऑटोमेटिक उहे शयूं असांजे मथां हावी थी वेंदियूं सही सही माना असांजो मक़सदु माना सफ़ा क़ौम जे लाइ न हूंदो उन में पंहिंजी का ओरिजिनल मक़सदु क़ौम लाइ हुजणु घुरिजे इज्तिमाही हूंदो इनफरादी क़ौम हा 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 बिल्कुलु ईअं ई आहे उन जे करे मसइलो थी सघे बिल्कुलु उहो इन करे बाक़ी दिलि खोले जेकॾहिं लिखे थो माण्हू ऑटोमेटिक तव्हां जो माना जिस्मानी तौरु या शऊरी तौरु तव्हांजो सिस्टम ई अहिड़ो हूंदो जेको ॿी का शइ तुंहिंजे मथां हाई थी वेंदी त तव्हां कॾहिं बि मथे उभरी न सघंदव चवंदा आहिनि किन लेखकनि जे लाइ बाबा हीअ कंहिंजो ॿुधंदो ई कोन्हे हीअ बाबा फिल्म मस्तु लेखक उन जे लाइ को मसइलो न हूंदो अॼु जे दौर में अञा अहिड़ा फिल्म मस्तु लेखक जे लाइ मसइलो हूंदो बाक़ी जेकॾहिं को जानिबदार थी लिखे थो हा त पोइ उन लाइ मसइलो बिल्कुलु आहिनि अॼु जे दौर में ॿई शयूं आहिनि सही माना इंसानु मायूस बि न आहे सही पर वरी कॾहिं कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधूं था त इंसानु मायूस बि थिए थो सही 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 पर कहिड़ी बि सूरत में मायूस न आहे थियणो जदोजहद खे अॻिते वधाइणु अच्छा आजकल जो लिखा जाता है तो उसमें ज़्यादातर प्रॉब्लम्स को ही हाईलाइट किया जाता है ना तो मैं कहती हूँ अगर हमारे जो राइटर्स हैं अगर वो लिखें कि सोल्यूशन क्या है इस चीज़ों का ना सोल्यूशन और बड़े एहसन तरीके से बगैर क्रिटिसाइज किए तो वो मेरा ख्याल है ज़्यादा अट्रैक्टिव नहीं होगा या पाण वटि वरी अक्सर हिकिड़े आर्टिकल जो चो तरफ़ मफ़हूम इहो हूंदो आहे त उहो मसालो बि ॿुधाईंदो मसाले जो हल बि ॿुधाईंदो रस्तो बि ॿुधाईंदो मसालो त ॿुधाईंदो त हिन वक़्तु मसालो कहिड़ो आहे उनजो रस्तो बि ॿुधाईंदो उनखे अवाम तरफ़ आगाही भी करेगा कोई इससे निकलना कैसे है भाई कॉलम निगार पढ़ंदा आहियूं एडिटोरियल पढ़ंदा आहियूं आख़िर में आख़िरी पैराउन में लिखणो आहे थियण ईअं घुर्जे बिल्कुलु ईअं हूंदो आहे पहिरियों उहो मसालो ॿुधाईंदो होना ये चाहिए था बिल्कुलु इहो मसालो ॿुधाईंदो त हाणे असांखे रस्तो कहिड़ो इख्तियार करणो घुरिजे जो इन मसाले मां जान छुटी सघे अच्छा हिकिड़ा वरी जीअं मैडम सवाल कयो न हिकिड़ा मां राइटर अहिड़ा ॾिठा जेके सिर्फ़ु अंग अखर ते खेॾंदा आहिनि त बाबा हीअं थियो हीअं थियो हीअं थियो हीअं थियो हीअं थियो हीअं थियो पोइ हाणे वरी के माण्हू वरी पंहिंजी राय ॾींदा आहिनि जीअं एजाज़ मगी साहिब या पूरा कॉलम जेके आहिनि जो सिर्फ़ु हर जुमिलो हर लफ़्ज़ पंहिंजो हूंदो आहे बिल्कुलु उन में का अंग अखर न हूंदा आहिनि न त के वरी वाक्य खे पिराए थी खणी हिते हीअं थियो हुयो उन खां पोइ हीअं थियो पोइ पंहिंजी आख़िर में ॻाल्हि कंदा माना लेखक जी पंहिंजी टाइप हूंदी आहे जीअं तव्हां शाइर बि हर क़िस्म जो हूंदो सवे क़िस्म जा हूंदा लेखक बि इन ई क़िस्म जो हूंदो आहे एजाज़ मंगी साहिबु सिर्फ़ु नसर लिखंदो आहे सही सही नसर अहिड़ो लिखंदो आहे जो हा बिल्कुलु नज़म आहे तव्हां जीअं पढ़ंदा वेंदव रोंदा वेंदव एजाज़ मंगी साहिबु अहिड़ो बि लिखंदो आहे जो तव्हां पढ़ंदव त ॾिसंदव त अख़बार जे मथां त इलाही लुड़क अची विया आहिनि इंसानु मां उन जेको कॉलम पढ़ियो ख़ैरपुर में हादसो थियो हुयो त उहो जेको हादसाती जेको कॉलम लिखियलु हो पर शुरूआती जेका पहिरां लिखी मूं चयो त का रोमेंटिक स्टोरी आहे त बसि सुबुह जो बांग थी कुकड़नि बांगरनी चूज़नि जी चूं चूं हुई ऐं हीअं ई हुयो ऐं अचानक हिकिड़ो धमाको थियो त मूं चयो यार वरी पोइ धमाके तरफ़ थी वियासीं पोइ हाणे पाण वटि बि हिकिड़ो ब्रेक जो धमाको आहे अचानक साई वठूं जी वक़्तु आहे शॉर्ट ब्रेक जो असां सां गॾु रहिजो प्रोग्राम सलाम सिंध में मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं भलीकार चवण सां गॾो गॾु प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधाईंदे हिन लम्हे चऊं था सुबुह लाकूं असांजे प्रोग्राम में को सुठो कलाम न ॿुधो आहे पाण जी बिल्कुलु कलाम ॿुधो आहे तव्हांजो मूड तो माना ईअं लॻे थो त कलाम तरफ़ वधण वारो आहे तव्हां चवण वारा हुयो त कलाम न थींदो हिकिड़ो कलाम त थी वञे हिकिड़ो छो ॿ टे था ॿुधायूं ऐसे खान साहब अभी छो वेठो आहे जी ऐसे खान साहब क्या सुनाएंगे अभी आंखों के ऊपर एक गाना है वाह वाह किसकी आंखों पे सबकी आंखों आपने तो चश्मा लगा के रखा है ये डाल दिया बस भारत बहुत अच्छा सॉन्ग है ये पुराना इसको रीमिक्स में क्या मेरी अपनी आवाज़ में और ये आप लोगों के लिए और आवाम के लिए जो मुझे सुन रहे हैं उनके लिए डेडिकेट
वाह सही, वाह माशाल्लाह, वाह बहुत वाह वाह, नशे में चूर हैं तुम्हारी आंखें। हाँ सर, क्या करें क्या करें। नशे में हो जाए या बारिश में हो जाए, भीग वाह जाए। वाह, असांखे वरी पंहिंजो सिंधी कलाम यादि ईंदो आहे, हिन धुन ते ॾाढो मक़बूल थियो, मिठो अंगूर आहे मुंहिंजो जानी। सो गज़ल तव्हां कलाम ॿुधंदा आहियो, पाकिस्तानी ॿुधंदा आहियो या सिंधी ॿुधंदा आहियो, कहिड़ा ॿुधंदा आहियो? सिंधी वधीक ॿुधंदा आहियूं। है न, तव्हां इन करे स्टार्ट ई माना गाने खां कयो आहे। जी जी। माशाल्लाह। पोइ हाणे तव्हां मॉडलिंग खे घणो टाइम ॾियणु चाहियो था या एक्टिंग में मौक़ो मिले त तव्हां मॉडलिंग छॾे ॾींदव? मतिलबु मॉडलिंग में बि आहे पर एक्टिंग जी तरफ़ वधीक आहे। सही सही। इहो छो भला तव्हां सिलेक्ट छो कयो? न त तव्हांजी उमिरि जूं छोकिरियूं अक्सर करे आउं ॾिसंदो आहियां त चवंदियूं आहिनि बुटीक हुजणु खपे, पार्लर हुजणु खपे, माना कारोबारी ज़हन थी वेंदो आहे। सही, सभु कंहिंजो शौक़ु आहे, हर कंहिंजो ज़हन हिकु जहिड़ो बि न हूंदो आहे। सही सही। कंहिंखे ॾिठो तव्हांखे शौक़ु थियो त मां उन जहिड़ी थियां हाणे? एक्टिंग में त हर मतिलबु एक्टर या एक्ट्रेस कोई पसंदि आइडियल हूंदो आहे न जंहिंखे ॾिसी करे माण्हू चवंदो आहे त वाह मां काश हिते हुजां। न ईअं त ईअं न कंहिंखे न ठहियो? ईअं आइडियल न ठाहियो त पोइ तव्हांखे मंज़िल कीअं मिलंदी? हिकिड़ो माण्हू आइडियल ठाहे मंज़िल हिकिड़ी हुजे त हिन जेतिरो मक़ाम ठाहिणो आहे मूंखे, इन जेतिरो नालो करिणो आहे, पोइ माण्हू उन मिशन ते लॻी वञे। ईअं त आहे पर सभु कंहिंजी पंहिंजी जॻह हूंदी आहे न, हुननि जी पंहिंजी जॻह हूंदी आहे। मां हुननि जहिड़ी नथी थी सघां या मतिलबु मूंखे छो नथा थी सघो? तव्हां मां महिनत हुननि कंदव खां थींदो। मतिलबु कुझु वधीक करणु चाहींदसि। उहो ईअं इहा ॻाल्हि, हुन खां वधीक सही। कंहिंखां वधीक थियणु चाहियो था? ये वधीक मशहूर। मां ॿुधसि चवंदसि त मां अञा वधीक सुठो करियां या मतिलबु जीअं हीअ आहे इन खां वधीक थियणु चाहियां। हर को पंहिंजी सोच। अदाकारनि ते ईअं ॾिसंदे जेके नवां आर्टिस्ट हूंदा आहिनि न, हा। उनखे कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे त उन वटि सलाहियतूं तमामु घणियूं आहिनि पर उनखे मौक़ो न मिलियो आहे। पोइ कॾहिं कॾहिं टीवी ते कंहिं आर्टिस्ट खे ॾिसी करे उनखे तवाई चढ़ंदी आहे त हिन अदाकारी सही न कया, मां हुजां त अलाए छा कयां। ईअं थींदो आहे ईअं त सोच थींदी आहे। त मूंखे मौक़ो न हुई, माना हिकु अदाकारी आहे, माना का मूंखे चांस मिलियो आहे त मां अलाए छा करे छॾियां। हा, ईअं फील थींदो इहा आहे? सोच आहे न त मतिलबु माण्हू इहो सोचींदो आहे त मां हिन खां वधीक करे सघां थी। मतिलबु मूंखे इहो आहे त मां कुझु कंहिंखां वधीक करे सघो था? ईअं मां कंहिंखे घटि बि नथी सम्झां। पंहिंजा सिंध जा सभु एक्टर आहिनि पंहिंजी जाइ ते, हर को सुठी मतिलबु रखे थो। मां ईअं न चई सघंदसि त मां कंहिंखां घटि थियां या कंहिंखां वधीक थियां, पर मां सिर्फ़ु इहो चाहींदसि। तव्हां पंहिंजो कमु जारी रखंदो? हा, मां पंहिंजो सही सही। तव्हां वरी शादी पंहिंजो कमु जारी रखो। को सवाल आहे तव्हांजे ज़हन में त डॉक्टर डॉक्टर साहब? साहब, शुगर के जो पेशेंट्स हैं डायबिटीज़, उनकी ग़िज़ा के बारे में आप बताएं कि उनको क्या चीज़ खानी चाहिए, क्या चीज़ उनको मना है जिसकी वजह से शुगर बढ़ जाती है? देखिए, सबसे पहले तो एक बैलेंस डाइट सबके लिए कही जाती है, लेकिन जैसे अगर आपकी शुगर अनकंट्रोल्ड है तो अक्सर पेशेंट को ये होता है कि हम मीठा नहीं खा सकते। शुगर के पेशेंट्स को, ये उन लोगों के लिए जिनका कंट्रोल नहीं होता। अगर जिन पेशेंट्स की शुगर कंट्रोल में है, उनके डॉक्टर उनको इजाज़त देते हैं फ्रूट्स के लिए भी। अच्छा, फ्रूट्स में कुछ ख़ास फ्रूट्स हैं जो समझे जाते हैं कि इनको नहीं देने। एक तो केला है, जिसको मतलब बहुत एहतियात से खाना है। केला, चीकू, आम, खजूर और शरीफा, ये 5 फ्रूट्स ऐसे हैं जिनमें हाई शुगर होती है। तो इसको तो वो ना खाएं। जो नहीं खाने वाले वो मैं बता रही हूँ, और जो खा सकते हैं उसमें बहुत इजीली, मतलब लेकिन वो भी क्वांटिटी आपका डॉक्टर आपकी तय करेगा। आप जामन बहुत अच्छा है शुगर वालों के। आड़ू जो है वो ले सकते हैं, खरबूजा है, कीनू है, सेब है, ये सारी चीज़ें ले सकते हैं। अक्सर औकात ऐसा होता है कि अगर आपकी शुगर कंट्रोल होती है तो डॉक्टर बताता है कि आप और भी कोई भी फ्रूट, आम तक की इजाज़त मिल जाती है कि आप 1 स्लाइस आम ले सकते हैं। अच्छा, कीनू भी ये नहीं कि आप 2-3 खा सकते हैं, शुगर के हिसाब से, ज़रूरी भी नहीं पूरा, हाफ भी बताते हैं, डिपेंड करता है आपकी शुगर कितनी कंट्रोल में। तो ये फ्रूट्स जो हैं उनकी परमिशन होती है कि आप दिन में एक ही फ्रूट खाना चाहिए या थोड़ा थोड़ा करके सब खा सकते हैं? अब वो तो क्वांटिटी पे है ना कि आपको डॉक्टर बताएगा कि आप इतने मतलब आप 250 ग्राम ले सकते हैं सपोज। अगर डॉक्टर ने अब 250 ग्राम में वो आपको ये नहीं कहेगा कि आप आम भी डालें, वो भी हाई शुगर है। आप अमरूद ले सकते हैं, आप उसमें ये मैंने बताया कीनू ले सकते हैं, जामन ले सकते हैं, आड़ू ले सकते हैं, ये वो खरबूजा, ये वो फ्रूट्स हैं जो कि आप बहुत मतलब क्वांटिटी कम करके डॉक्टर की मर्ज़ी के मुताबिक ले सकते हैं। अच्छा, सब्जियों में ये है कि आप वो सब्जियां जो ज़मीन के अंदर उगती हैं उनमें बहुत ज़्यादा मिकदार में शुगर होती है। ये सिंपल फार्मूला है याद रखने का ना। जैसे शकरकंदी है, आलू है, जो ज़मीन के अंदर सब्जियां हैं, गाजर है, उनके अंदर हाई लेवल होता है शुगर का। तो कोशिश ये करें सब्ज़ पत्तों वाली सब्जियां जो है वो अपनी खुराक का हिस्सा बनाएं। और फ्रूट्स का मैंने आपको बताया, और जो डिब्बे के फ्रूट्स हैं स्पेशली, जैसे वो हमारे फ्रूट्स मिलते हैं ना टिन पैक, वो बिल्कुल ना लें। उनके अंदर जो सिरप है उसमें बहुत ज़्यादा, हाँ, और ये जूसेस भी ना लें, सोडा ड्रिंक्स ना लें। अगर आपने लेना भी है तो फाइबर्स वाला जो है वो जूस, वो भी अगर डॉक्टर इजाज़त दे आपको
और नहीं तो आप पूरा फ्रूट खाएं तो वो आपके लिए, शुगर वालों के लिए ज़्यादा बेहतर है। पानी बहुत ज़्यादा मिकदार में पिएँ, 8 से 12 गिलास पानी रोज़ाना आपने पीना है, क्योंकि उससे जो है वो आपके अच्छी, उससे ना डिटॉक्स होगा, आपके जो टॉक्सिन्स या जहरीले मादे पैदा होते हैं वो आपके निकल जाएंगे। और एक्सरसाइज, वॉक बहुत इंपॉर्टेंट है, स्पेशली शुगर वाले पेशेंट में, ताकि आपका वज़न ना बढ़े, ताकि आपकी जो मेटाबॉलिज्म है, जो आपका इंसुलिन सही से बॉडी में काम नहीं करा, जब आपकी हीट प्रोड्यूस होगी, मेटाबॉलिज्म तेज़ होगा, तो आपके हार्मोनल चेंजेस भी जो है वो आपके इसके ऊपर इफ़ेक्ट करती हैं और आपकी बॉडी का सिस्टम कंट्रोल में आता है। तो दूसरी बात, लोग कहते हैं कि शुगर जिसको है, डायबिटीज़ है, तो वो उसको ब्लड प्रेशर भी हो जाता है, यूरिक एसिड का भी मसला हो जाता है बहुत से, ये सच है या मतलब कि वो अलग एक चीज़ है? नहीं, ये सच है, क्योंकि उसकी रीज़न ये है कि ये रूट कॉज है, यानी एक वजह यही है। अगर आपकी देखें छत में सुराख हो गया, एक मिसाल है, छत में सुराख हो गया, मेनली तो आपको यही डर लगेगा ना पानी आएगा, लेकिन जब सुराख हो गया तो उसमें से बारिश का पानी भी आएगा, धूप भी आएगी, मट्टी भी आएगी, कीड़े भी आएंगे, मतलब एक होल हो गया, एक कॉज बन गया डैमेज का। इसी तरह से शुगर का है, वो एक आपका कॉज बन गया कि आपकी अब हर बीमारी आप पे बड़ी तेज़ी से असर करेगी ना। उसमें अगर आपका वज़न बढ़ेगा ऑटोमेटिकली, इसमें कहते हैं अनहैप्पी ट्राइड एक हो जाती है, जिसमें ब्लड प्रेशर हाई, मोटापा होगा, ब्लड प्रेशर हाई होगा, आपका मेटाबॉलिज्म इफेक्ट करेगा, कोलेस्ट्रॉल हाई होगा, तो ये शुगर से रिलेटेड है। और इनकी वजह से ही ब्लड प्रेशर आपका हाई है, आप स्ट्रेस में हैं तो भी आपको शुगर होती है, आपका वेट बढ़ गया तो भी आपको टाइप 2 शुगर जो है वो होती ही इन्हीं चीज़ों की वजह से है। तो ये सारे इंटर रिलेटेड हैं कि आपने जो है, अगर आपने अपनी शुगर को अनकंट्रोल रखा, ये नहीं कि अगर आपकी शुगर कंट्रोल है तो आपको ब्लड प्रेशर भी होगा, कोलेस्ट्रॉल, लेकिन अगर अनकंट्रोल्ड है तो आपकी शुगर, क्योंकि खून पूरे जिस्म में जाता है, ये हर हिस्से पे असर करता है, हार्ट के ऊपर असर करता है, हार्ट अटैक हो सकते हैं, स्ट्रोक हो सकता है, किडनी के ऊपर इसको नेफ्रोपैथी कहते हैं, आँखों के ऊपर इसको रेटिनोपैथी कहते हैं, आँखों के ऊपर बहुत ज़्यादा डिमेंशिया, इवन डिमेंशिया जैसे भूलने की बीमारी, जैसे अब डिप्रेशन होता है, उसके अलावा जोड़ों का दर्द, थकन का होना, आपके पट्टे कमज़ोर हो जाते हैं, आपको खारिश की बीमारी, यूटीआई इन्फेक्शन, सारी चीज़ें जो हैं वो आपके इससे हो सकती है। कंट्रोल्ड हो तो फिर ये कंट्रोल्ड हो तो फिर ये चीज़ें नहीं होती। अगर आपकी शुगर कंट्रोल नहीं है, और इसमें सबसे ख़तरनाक ये है कि अगर आप केयर नहीं कर रहे और शुगर आपकी इतनी बढ़ रही है, आप सोच रहे हैं कि नहीं, तो इसमें जो है आपकी किडनी इफेक्ट करेंगे सबसे ज़्यादा। और दूसरा ये है कि एक इसी ख़ास कॉम्प्लिकेशन है जिसे कहते हैं डायबिटिक कीटो एसिडोसिस। ये एक ख़ास कॉम्प्लिकेशन है, जब आपका इंसुलिन कम होता है और ग्लूकोज आपके ज़्यादा हो जाता है, तो आपकी बॉडी क्या एनर्जी के लिए, ज़ाहिर है उसको ग्लूकोज नहीं मिल रहा, सेल्स तक नहीं पहुँच रहा ना, तो आपकी जो फैट है वो आपकी बर्न होना शुरू होती है, और एसिडिक बॉडीज़ होती हैं, एसिड प्रोड्यूस होना शुरू हो जाते हैं। टूट फूट शुरू होती है, एनर्जी के लिए जो चीज़ें होती हैं तो वो एसिड प्रोड्यूस करती हैं। जब हमारे खून में एसिड ज़्यादा हो जाता है तो उसकी वजह से जो 24 आवर्स में उसकी साइन सिम्टम्स आती हैं, और ये सबसे ज़्यादा इमरजेंसी सिचुएशन होती है। उसमें आपको सांस लेने में तकलीफ़ होगी, आपको कन्फ्यूजन होना शुरू हो जाएगी, और आपकी सांस से फ्रूटी स्मेल आएगी, जैसी खट्टी खट्टी खटास वाली खुशबू सांस में आना शुरू हो जाएगी। और इमरजेंसी होती है, फिर इसको लेकर जाना पड़ता है इमरजेंसी में, फिर इलेक्ट्रोलाइट, उसको ड्रिप्स वगैरह देते हैं ताकि वो बैलेंस हो जाए। तो इसकी फ़ौरन ही ट्रीटमेंट कराना बहुत ज़रूरी है। यानी मेरा कहने का मतलब है, अगर आप इसको अनकंट्रोल रखते हैं तो आपकी ज़िंदगी तक जा सकती है, अगर आपको इतनी सीवियर आप उसमें चले जाते हैं। ॿुधो था न सारंग साहब, माना जेके शुगर जी बीमारी आहे त उन में माण्हू जीअरो आहे बि ॼण मोल न घुरा, बिल्कुल माना वॾो मर्ज़ आहे इहो, इन खां बचाव करणु घुरिजे। मीठा मतलब लोग कहते हैं कि ज़्यादा मत खाएं, आप शुगर हो जाएगी आपको, ये क्या सही बात करे? नहीं, इससे कुछ नहीं होता। अगर आप मीठा खा कल रहे भी मैं खा रहा था तो एक बंदे ने कहा भाई इतना मत खाओ यार, शुगर हो जाएगी। नहीं, मीठे का कोई इफेक्ट नहीं है। अगर मीठा आप खा रहे हैं, आप उसको यूटिलाइज़ करें। देखें उसकी वजह क्या होती है, क्यों होती है मीठे से भी शुगर। लोग ये कहते हैं आप मीठा खाएंगे आपका वज़न बढ़ेगा, जब आपका वेट बढ़ेगा तो आपका एक कॉज प्रोड्यूस हो गया शुगर होने का, ठीक है। डायरेक्टली वो मीठा आपको नहीं इफेक्ट करता, लेकिन मीठे की वजह से ब्लड प्रेशर भी हाई होगा, कोलेस्ट्रॉल भी होगा, वेट भी बढ़ेगा। आप मीठा खाएं लेकिन उसके साथ वॉक करें, एक्सरसाइज करें, तो उसके साथ आपको कुछ भी नहीं होगा। मीठा कुछ भी नहीं कहता। हम तो पराठा भी खा लेते हैं, हम देसी घी वाले पराठे खाते हैं, हम तो ज़ाहिर हमेशा से खाते आए, तो हमारा नाश्ता ही नहीं होता इन चीज़ों में, लेकिन हम उसको बर्न करते हैं उन कैलोरीज को। एहतियाती तदाबीर भी इस्तेमाल करें। जी बिल्कुल सही सही कह रही हैं सारंग साहब। ॻाल्हि पंहिंजी हाणे वरी लिखण पढ़ण जी कयूं, अख़बारुनि में को वक़्तु हुयो, को जान हुयो, तव्हां बि स्टार्ट में जॾहिं लिखियो त उन वक़्तु इहा सोशल मीडिया बि एॾी एक्टिव न हुई, पोइ अख़बारूं छपींदियूं कलम घटि हुयूं, वॾनि नाले वारनि राइटर्स जा कालम छपींदियूं, असां जहिड़े खे त को लिखींदो ई कोन हो। सो हाणे सोशल मीडिया अचण खां पोइ अख़बारी कालम जी ॾिसूं था हैसियत का अहमियत घटिजी आहे या वधी आहे या
कीअं था ॾिसो हिन मामले दौर जी ॻाल्हि आहे कॾहिं बैलगाॾीअ जो दौर हुयो अॼु हवाई जहाज़नि जो दौर आहे हर शइ जो उरूज बि आहे वरी उन ई शइ जो हाणे ज़वाल त अख़बारूं मां ॿुधां थो त उहे त सिकनि था त को राइटर असांखे कालम मोकिले अलाउ करे छो त उन्हनि खे मवाद भरणो आहे पेट सॼी अख़बार कीअं भरनि बिल्कुलु ईअं ई आहे पर वरी राइटर बि आहिनि जिते पुराणे दौर में अख़बारूं बि घणियूं पढ़ियूं वेंदियूं पर राइटर बि घटि हुया पर अॼुकल्ह वरी राइटर बि वधी विया हाणे जेतिरियूं अख़बारूं वधी वियूं आहिनि ओतिरा राइटर बि वधी विया आहिनि या सभिनी खे मौक़ो मिले थो इन करे वधियल राइटर हा सभिनी खे मौक़ो त उहो पहिरियां मख़सूस माण्हू हुया जिन जो धाको ऐं धाबो हुयो उन्हनि जा ई कॉलम हफ़्तेवार ईंदा हुआ पहिरियों मख़सूस हुयो पहिरियों वॾियूं अख़बारूं हुयूं हाणे इलाही अख़बारूं थी वियूं आहिनि माना हर कंहिंखे मौक़ो बि मिले थो पंहिंजी ॻाल्हि करण जो पंहिंजी ॻाल्हि शेयर करण जो पंहिंजी लिखण जो ओरिजिनल मक़सदु त इहो आहे न मुंहिंजी जेका दिलि जी भणास आहे माना जेका मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि आहे उहा माण्हुनि ताईं पहुचे इलाही माण्हुनि जी पहुची वञे थी पर हाणे प्रिंट मीडिया जो वाक़ई दौर घटिजी वियो आहे गुज़िरियल दौर में वाक़ई ईअं आहे त मां नंढे जंहिंमहिल मैट्रिक पढ़ंदो हुउमि हिकिड़ी शाइरी लिखी नई सोच रिसाल मैगज़ीन छपियो उनखे 2-3 ख़त लिखिया पोइ छपियो उन खां पोइ आख़िर में तवाई वारो ख़त बि हा इहा हक़ीक़त आहे हक़ीक़त आहे ऐं हाणे त वरी उहो दौर ई न आहे हाणे त फेसबुक ते तव्हां उन महिल फ़र्ज़ु करो हिकिड़ो मैगज़ीन ईंदो 1000 माण्हू पढ़ंदा हाणे तव्हां फेसबुक ते तव्हांजी हिकु शाइरी हुई जेका तूं त लखनि में शेयर थींदी हाणे त उहो मिंटनि जो हिसाबु आहे पर दौर जी ॻाल्हि आहे हाणे त अख़बारूं कॉलम्स बि फेसबुक तां खणनि थियूं ख़बरूं चारूं बि फेसबुक जो हिकिड़ो पंहिंजो सेगमेंट उन्हनि ॾेई छॾियो आहे एडिशन्स कढी छॾिया आहिनि सोशल समाचार या कुझु अहिड़े नाले सां दौर अपडेट थी वियो हाणे सोशल मीडिया जो दौर अची वियो बाक़ी असां बि का एक्टिविटी कयूं था तव्हां 2-3 भेरा मूंखे ॿुधायो आहे बाक़ी अलाए तव्हांजी शरारत आहे ख़बर त आहे कोन त उहे शयूं अख़बार में छपिजी वेंदियूं आहिनि ऐं जेकॾहिं का शइ अहिड़ी कंदो आहियां एक्टिविटी त उहा अख़बार में छपिजी वेंदी आहे शरारतीअ सां शरारत करणु घुरिजे इहो ॾाढो सुठो आहे माना सोशल मीडिया हिकु त पाण वटि वरी इहो बि आहे त सोशल मीडिया लाइ चवंदा एतबार जोगी न आहिनि त पोइ उहे ख़बरूं अख़बारुनि में कीअं थो अचनि वरी न छो त हुनजे लाइ का तहक़ीक़ न आहे न तस्दीक न आहे तस्दीक न आहे रिपोर्टर वञी जांच करे थो हा हर क़िस्म जा माण्हू गैर ज़िम्मेवार जिते माण्हू हूंदो उते ज़िम्मेवार बि माण्हू हूंदो सोशल मीडिया ते जिते गैर ज़िम्मेवार आहिनि उते ज़िम्मेवार बि आहिनि अच्छा जिते शख़्सियत खे ॾिसंदा शेयर कंहिं कयो आहे या कंहिं लिखियो आहे बिल्कुलु आहिनि माना जीअं कंहिं अख़बार जो हूंदो असां सम्झंदा हुआसीं त हिन में जेकॾहिं अख़बार में हीअ ख़बर छपियल आहे आर्टिकल छपियल आहे त इहो सच हूंदो सोशल मीडिया ते बि ईअं आहे मां सम्झी वेंदुसि त जेकॾहिं इरशाद जागीरानी जी आहे त सच हूंदो जेकॾहिं सारंग मुनीर जी आहे त ग़लति हूंदो बिल्कुलु शख़्सियत दारोमदार आहे उहो त हर इंसान जी कैपेसिटी आहे हर इंसान पंहिंजी शख़्सियत पाण डेवलप कई आहे पाण ठाहियो आहे मूंखे सारंग मुनीर जहिड़ो माण्हू चवे त भाई हीअ ख़बर ईअं आहे त मां त लिखी छॾींदुमि न साईं त हीअ वाक़ियो ईअं थियो आहे पोइ हाणे ख़बर कीअं पई ख़बर पवण खां पोइ ख़बर पवंदी लेकिन आपको चेक एंड बैलेंस उसी वक्त पता चल जाता है आपने अच्छा लिखा है या बुरा पहले तो कॉलम में अखबार में चला जाता तो आपको रिव्यूज नहीं मिलते थे अब तो आप एक चीज लिखे ना हाँ उसी में कमेंट आ जाते हैं कि आपने ये चीज गलत लिखी है कल मैंने $1 की पोस्ट लिखी थी उसमें मैंने गलत लिखी थी उसमें थोड़ी मिस्टेक हो गई थी उस टाइम ही कमेंट आ गया ये अच्छी चीज भी है हाणे वरी पाण डॉलर ते यादि आयो त छा सूरत हाल ॾिसो पीटीआई खे वक़्तु ॾिनो वञे या न ॾिनो वञे अवाम बेज़ार थियो आहे न थियो आहे या घबरायूं न घबरायूं बाद में क्यों बोला जेसि ताईं घबराए वठूं डॉलर अब तो सस्ता हो रहा है 70 पैसे कल भी ₹1.26 महंगा हुआ था महंगा हो गया फिर चलिए छोटा सा वक्फा ले लेते हैं फिर ये डॉलर की बात करते हैं नड़ो ब्रेक वठूं शादिया पाण जी वक्त जो आहे कि शॉर्ट ब्रेक जो असां सां गॾु रहिजो प्रोग्राम सलाम सिंध में मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध जी सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्त हले पियो ऐं ऐसे ख़ान साहिब जो कलाम ॿुधोसीं वरी ॿुधंदासीं आख़िरी ब्रेक आहे त आख़िर में ॿुधंदासीं कचहरी जेका असांजी कंटिन्यू हुई उनखे जारी सारी रखंदासीं पाण डॉलर जी ॻाल्हि पई कईसीं डॉलर वधी वियो आहे तव्हां ॿुधायो पिए डॉलर रोज़ वधे थो घटिजंदो करे मां डॉलर 2-3 वठां वाला ॿियो छा कयां तव्हां वठंदो त घटिजी वेंदो तव्हां वठंदो उन ॾींहुं घटिजी वेंदो असुल जेका ॻाल्हि आहे IMF जो कर्ज़ु आहे IMF जो कर्ज़ु वठी असांजा जेके माज़ीअ जा हुकुमरान हुया जेके हलंदड़ हुकुमरान आहिनि उन्हनि जे पैसा खीसनि में हलिया विया आहिनि इहो सॼो वज़न अचे थो अवाम ते जेको महांगाईअ जी गुज़िरियल ॾींहुं हिकिड़ी रिपोर्ट शाया थी त जे PTI जे 3 सालनि दौरान 133% माना महांगाई वधी आहे अच्छा 133% त हाणे ॿुधायो त अवाम कहिड़ी जाइ ते पहुची 54 ते 55 ते हा इहा बि ॻाल्हि आहे बिल्कुलु हा
IMF जो कर्ज़ु खणी हाणे हिननि IMF जो कर्ज़ु लाहिण जे बजाए हिननि डबल खयो आहे वरी उहो काॾे वियो आहे हिन PTI खे बि ख़बर न आहे। हिननि जी हुकूमत जी माना बदवानी वॾी में वॾी इहा त हिननि खे पाण खे ई ख़बर न आहे त कमु कीअं करिणो आहे ऐं छा करिणो आहे। ख़ज़ाने जो वज़ीर हलाए थो उहो सिर्फ़ु IMF जी डायरेक्शन ते हलाए थो। IMF जीअं हुनखे चए थो। हाणे गुज़िरियल हुकूमतनि में खणी उहे माज़ीअ में ग़लति दौर बि रहिया आहिनि पर हाणे ॾिठो वञे त हिन खां माना घणे क़दुरु भला दौर रहिया आहिनि। ऐं नवाज़ शरीफ़ जे दौर में मां ॾिठो पाण लिखंदो हुअमि त तक़रीबन साल में जेकॾहिं 12 महीना हुन ॾे पेट्रोल वधाइण जी समर ईंदी त उहो 11 महीना रिजेक्ट कंदो, 1 महीनो वधाईंदो। नवाज़ शरीफ़ मां हुन हिमायती न आहियां पर नवाज़ शरीफ़ 64 रुपए ते पेट्रोल छॾे वियो, हाणे 147 रुपया थिया, माना डबल। बिजलीअ ऐं पेट्रोल जे अघु वधण सां दुनिया जी जेका बि शइ आहे उहा पेट्रोल माना क़ीमत हुनजी वधंदी आहे, हाणे वधंदी थी वञे। कल्ह मां शाज़ीअ खे चवां पियो त अॻे ॿियनि खां ॿुधंदा हुआसीं त असांजे ज़माने में सस्ताए पोइ, पर हाणे मां 2-3 सालनि में असां बि उन जुमिले चवण जा थी आहियूं त 3 साल पहिरियां असांजे ज़माने में खीर वठां पियो हुन चयो 120 रुपए किलो आहे, मां चयोमांसि जल्दी बकाया ॾे त वधी न वञे। हाणे दौर वाकई अहिड़ो अची वियो आहे त माना काउंटर ते तव्हां बीठा ई हूंदव तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त 20 रुपया वधी। हाणे त 140 130 हले थो किथे किथे। हा त मां 150 करण जी बि जेको आहे हर वञा त मथां 160 थी वियो। बिल्कुलु ईअं ई थियो आहे। बात करें ना डायबिटीज में शुगर महंगी हो रही तो बहुत अच्छा है, हम लोग काफी लोग शुगर से भी बचेंगे, डायबिटीज की बचत ना इनडायरेक्टली। हमारे पास अभी जो PTI के वज़रा हैं ना, वो अब महंगाई के अच्छे असरात बता रहे हैं, उसकी खूबियां बता रहे हैं। आप भी वही चीज बता रहे हैं कि महंगाई होगी तो ये तो वही खूबी बता दीजिए इमरान खान साहब चयो। ये तो बस समझने वाले को चाहिए कि ये पगला वो पागलपन है। खान साहब ने कहा जिसकी तनख्वाह कम होगी कब्र में आखिर में उसको हिसाब देना कम होगा। तो ये तो वही बात है। कल मूंखे टमाटर वारे चयो बाबा ये 200 रुपया किलो वठी वठो सुभाणे वरी वांगा थी वेंदी। मां ईअं न कजांइ, माना ये तव्हांजी ॻाल्हि ख़बर न आहे, पल ई ख़बर न आहे। बिल्कुलु का ख़बर न आहे। सही सही। तव्हां ॾिठो हूंदो पेट्रोल जो उसूल आहे त 31 तारीख़ वधणा आहिनि, माना पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों दफ़ो थियो 2-3 ॾींहं अॻु में इमरान खान पेट्रोल जी क़ीमत न हुई, समरी बि न आई, न नेपरा समरी मोकिली, ओगरा समरी मोकिली, न नाणे खाते हुन ते नोटिस आयो, राति जो हुन ख़्वाबु लधो सुबुह जो 8.5 रुपया पेट्रोल वधी वियो। माना मुल्क जी इहा हालत आहे, का ख़बर न आहे न। सही सही। हू PM हाउस में वेठा आहिनि, हुननि कॾहिं महांगाई ॾिठी न आहे। अच्छा हिन जो फिनांस जो मिनिस्टर हुयो हफ़ीज़ शेख, गुज़िरियल साल में टमाटा 400 रुपए किलो हुया त हफ़ीज़ शेख स्टेटमेंट ॾिनी त टमाटा 17 रुपए किलो हलनि था। जंहिं फिनांस मिनिस्टर खे इहा ख़बर न आहे त ॿाहिरि खंडु केतिरे किलो आहे ऐं खीर केतिरे किलो आहे, त उहो छा, हाँ यही बात है ना, उनको पता नहीं है, उनको तो पता नहीं है कि अवाम के साथ क्या चलना है। सही सही। इन करे ॿाहिरि घुमाइजे वठी करे त ख़बर पए छा चए। ॿाहिरि घुमिया बि न सुधरदा। सही सही। डॉक्टर साहब आप सां गॾु आहे? जी डॉक्टर साहब, जैसे फैमिली में अगर हमें शुगर है किसी को तो ऐसी क्या एहतियात करनी चाहिए जिससे हमें ना हो? मेनली तो सबसे अहम चीज़ ये है कि अगर आपकी फैमिली में शुगर है तो आप बस अलर्ट हो जाएं कि आपके अंदर भी 10 से 20% चांसेस हैं कि आपको भी हो सकती है। तो आपने सबसे बड़ी एहतियात ये करनी है कि आप अपनी डाइट का जो इस्तेमाल है, अगर आपको टाइप 1 नहीं है जो पैदाइशी होती है वो नहीं है, तो अगर आप टाइप 2 का शिकार हो सकते हैं। एक तो सबसे बड़ा स्ट्रेस लेवल भी इसमें काउंट करता है, दूसरा उसकी बहुत ज़्यादा है, स्ट्रेस लेवल बहुत ज़्यादा है। जैसे अब ये महंगाई की भी बात करें तो बस अब ये है कि अल्लाह से हम लोग अच्छी उम्मीद रखें कि अल्लाह पाक हमारे मुल्क के ऊपर और ज़्यादा आसानियाँ करे और हम सब लोग मेंटली जो है वो मुतमईन हो जाएं। क्योंकि देखें बड़ी बड़ी जो पॉलिटिक्स है वो तो सब लोग समझते हैं, आम इंसान को सिर्फ ये चाहिए कि उसको सहूलत हो, सुकून कब्र में है। जी जी। नहीं वाकई हर आदमी अब हर आदमी परेशान होने लगा है, क्योंकि सच बता रहा हूँ हर कोई यही कह रहा है कि इस परेशानी से जान छूट जाए, सुकून कब्र में है भाई, इससे सही बिल्कुल सही बात है। अब मतलब पहले तो हम लोग भी यही सब कंप्रोमाइज़ कर रहे थे, हम सोच रहे हैं कि भाई अल्लाह करेगा इंशाल्लाह ताला हमारा मुल्क आगे बढ़ रहा है, चलें हम लोगों पे बर्डन पड़ रहा है, लेकिन अब कुछ ज़्यादा हो रहा है क्योंकि अब हम लोग सारे परेशान हो गए। क्योंकि अब देखें एक तो कोविड की वजह से इकॉनमी तबाह वैसे ही हो गई है, या तो अगर आप
आपकी सोर्स ऑफ इनकम बढ़ रही है, आपकी इनकम तो महंगाई हो तो आपको इतना इफेक्ट नहीं आता, लेकिन अगर आपकी सोर्स ऑफ इनकम भी नहीं बढ़ रही हो ना तो फिर आपके असरात ज़्यादा, मसाइल सबसे ज़्यादा बढ़ते हैं। जी अच्छा, एक और चीज़ ये बताऊं कि जो शुगर वाले पेशेंट है, अक्सर लोग ये कहते हैं हम तो मीठा नहीं खाते, है ना, हमारे डायबिटीज़ है लेकिन हम मीठा छोड़ दिया, लेकिन आप लोगों को ये बताएं कि शुगर जो है वो आपको रोटी में भी होती है, कार्ब्स की सूरत में, आपको चावल में भी मिलती है, सब्जियों में भी होती है, फ्रूट में भी होती है। अब हम लोग ये है कि मीठा नहीं खा रहे, हम चाय में चीनी नहीं पी रहे, लेकिन उसके अलावा जो है वो हमने एक शकरकंदी खा ली, हमने आलू खा लिया सालन में, और हमने रोटी खा ली, तो इन सब चीज़ों में शुगर है। आप लोगों ने कोशिश ये करनी होती है कि जो वाइट चीज़ें हैं जैसे आटा है, रिफाइन, ये सारी चीज़ें वाइट में ना लें, आप फुल ग्रेन जो बेसिक हमारे होते हैं ना ब्राउन चीज़ें उसमें लें। और आपने अगर दूध, दही, और सबसे इम्पॉर्टेंट चीज़ ये है कि आपने अपनी जिस्म में ओमेगा 3 और विटामिन D3 का लेवल जो है वो मेंटेन रखना है। अगर आपका D3 का लेवल मेंटेन होगा तो आपका इम्यून सिस्टम जो है ना, क्योंकि आजकल देखें कितनी पेंडेमिक्स हैं, आपको कोविड भी है, डेंगू भी है, जितनी भी बीमारियां, अगर हमारे जिस्म अंदर से मजबूत होगा ना, चाहे वो शुगर है, हर एक बीमारी के खिलाफ लड़ सकता है, आपकी बॉडी को डैमेज होने से बचा सकता है। तो कोशिश यही करें अपना इम्यून सिस्टम स्ट्रॉन्ग रखें। इम्यून सिस्टम स्ट्रॉन्ग रहता है विटामिन D3 की वजह से। ओमेगा 3 का भी बड़ा रोल है। ओमेगा 3 आपको मिलता है मछली, अंडे में, दूध में। अच्छा, अंडा आप ले सकते हैं, दूध और इसकी दही का ये है कि आप स्किम मिल्क का लें, फैट फ्री लें, क्योंकि अगर आप ज़्यादा फैट के साथ लेंगे ऑटोमेटिकली वज़न बढ़ेगा, और अगर फैमिली हिस्ट्री है तो शुगर के भी चांसेस बहुत ज़्यादा हैं। हेल्दी लाइफ स्टाइल रखें, पानी बहुत ज़्यादा पिएं, खुश रहें, और एक्सरसाइज को अपना एक मामूल बना लें। अगर आप बाहर नहीं जा सकते, अगर आपके मतलब कोई पार्क्स बंद हैं, जिम बंद हैं, क्लब्स बंद हैं, तो आप अपने घर में, अपनी छत पे, अपने टेरेस में 20 मिनट की आप वॉक करें। ये और चलने का मतलब नहीं है कि हम चल रहे हैं, घर में काम कर रहे हैं तो ये वॉक हो गई, ये वॉक नहीं होती, ये एक्सर्शन। जी, प्लान्ड मूवमेंट और रिपीटेड प्लान्ड मूवमेंट जो है ये एक्सरसाइज की डेफिनेशन है। आपने एक चीज़ पर्टिकुलर टाइम प्लान किया और आपने उसमें वो रिपीट मूवमेंट बार बार रिपीट की, जैसे आप चल रहे हैं बार बार रिपीटेड मूवमेंट की, वो आपकी एक्सरसाइज कराती है। सही सारे पाण अॻे चवंदा हुआ निर्णय कि बाबा ही सौदो थई वञो, भॼंदो वञ वठी अचो, सो पोइ इहा बि एक्सरसाइज हूंदी। हाणे त वरी चवनि था छोकिरा बि त मोटरसाइकिल ते पोइ वञा, तो यो मसलो थी एक्सरसाइज कोई करे कोन, नौजवान भी नथा कनि, बड़ा भी नथा कनि। ये समझो तो वॉशरूम में माण्हू मोटरसाइकिल दे, ये न बिल्कुल ही कोई नहीं करे, बीमारी होती है ट्रैवलिंग टू वॉशरूम। तो कोविड में ये सूरत हाल, हां बिल्कुल स्टेटस यो पर रखने काले वणो टाइम निकाले के उठे त नहीं एकड़े लिखियो त मां 26 या पर गणियान त घणा माना खट जा हो गणियान हो गणियान, और पखो केतरा तो हले कलाक में फेरा गणा उहे गणिया, मां त फणी या डंदा गणिया, फणी या डंदा बिल्कुल ही हां। किलो चावर, किले चावर में घणा दाणा थींदा आहिनि उहे गणिया। सही सही सही। तो बज़ाइल बंदि कई में माण्हू ईअं कंदा आहिनि। अच्छा, हाणे जेके अॼुकल्ह जेका तव्हां लिखो था त कहिड़ा मौज़ूअ ख़ासि तौर ते तव्हां माना लिखो पिया? करंट अफेयर ऐं शख़्सियतुनि ते, का अहिड़ी शख़्सियत गुज़ारे वञे, कंहिं शख़्सियत जो जनम ॾींहुं हुजे, पर ख़ासि करे उन ते बि लिखंदो आहियां। वॾे ते हिकिड़ो तव्हांजो ख़ुशि किताबु आयल हुयो, हाणे भला को अहिड़ो को किताबु को ॿीहर को ॾियणु चाहियो था या छा मुरतिब कयो अथव, तरतीब ॾिनो अथव? आहे थोरो हिकिड़ो पंहिंजा जेके आर्टिकल छपिजी विया आहिनि उन ते किताब जो माना सोचां पियो हाणे। पर बशीर ख़ान कुरैशी जी ज़िंदगीअ ते मुंहिंजो किताबु आयल हुयो, उन जे लाॾाणे वॼण माना शायदि तक जे 26 ॾींहंनि खां पोइ मार्केट में जेको किताबु आयो, पहिरियों मुंहिंजो किताबु आयो जंहिंते जिस्कम तरफ़ां मूंखे अवॉर्ड ॾिनो वियो बहितरीनु किताबु ऐं जल्द किताबु लिखियो। मंगी साहब हुन जो मुआग लिखियो, मंगी साहब मुआग लिखंदो घटि आहे साईं, बसि उनखे मुआग लिखाइण जे लाइ बि घटि में घटि 5-8 महीना माना उन बस मां ॾाढो पोयों लॻल हुयोमांसि, तॾहिं माना इहो नसीबु थियो मूंखे। सही सही सही। माना इहो एज़ाज़ आहे, इहो फ़ख़ुरु आहे त मंगी साहब मुआग लिखियो। सही सही सही। माना हिकिड़ो सर्टिफिकेट मिली वियो। बिल्कुलु सर्टिफिकेट आहे, हीअ किताबु अप्रूव थियल आहे। हा बिल्कुलु। आख़िर में को मैसेज ॾियणु चाहींदो? मैसेज त इंसानु स्ट्रगल करे, मायूस कॾहिं बि न थिए, इंशाअल्लाह जदोजहद ते उहो ज़रूरु पहुचंदो। सही सही। बाक़ी वरी मैसेज करे छॾियो, नंबर अथव मुंहिंजो। आप कोई मैसेज देना चाहेंगे? जी, मैं ये कहूँगी अक्सर लोग ये सोचते हैं कि अगर हमने शुगर आ गई तो हम शुगर की दवाई लेंगे तो शायद आदी हो जाएंगे और हम इस दवाई से जान नहीं छुड़ा सकते। तो इस गलत फहमी को आप दूर करें। अगर आपका शुगर आता है तो आप अपने डॉक्टर से फ़ौरन कंसल्ट करें और आपका डॉक्टर आपको बताएगा कि आपने डाइट के साथ साथ दवा भी लेनी है और उसके साथ साथ एक्सरसाइज करनी है। खुश रहें और हम सब आपके साथ हैं आपकी मदद करने के लिए, इसलिए घबराएं नहीं, बिल्कुल घबराने की ज़रूरत नहीं। सिंध टीवी और हम सब आपके साथ हैं आपकी मदद के लिए, घबराना नहीं है, बिल्कुल घबराना नहीं है। तव्हांजो को मैसेज आहे?
मुझो भी यही मैसेज आहे त बसि घबराइजे न, उम्मीद ते हलिजे, सही सही मंज़िल आसान आहे। ऐं असांजो वरी मैसेज तव्हांखे इहो आहे त डाबर आमला हेयर ऑयल लॻायो, वार ख़ूबसूरत बणायो, वार घाटा कयो, वार जेकी पाड़ खां मज़बूत थियनि था न, जंहिंखे जड़ खां मज़बूत पाण चवंदा आहियूं, त उहे जेकॾहिं करिणा आहिनि तव्हांखे, वार सुठा चमकदार करिणा आहिनि, डार्कनेस जेकॾहिं वारनि में माना रंग बि अची वञे, कारा बार थियनि, त पोइ डाबर आमला हेयर ऑयल मार्केट में मौजूदु आहे, शैम्पू बि उन्हनि जो मार्केट में मौजूदु आहे। सो रेगुलर जेकॾहिं तव्हां लॻायो था राति जो या ॾींहं जो, त पोइ तव्हांजा वार अञा वधीक घाटा थियनि था। ऐं ख़ासि तौर ते अदियूं भेनरूं जेकी परेशान आहिनि त उन्हनि जा वार वॾा नथा थियनि, छा कयूं असां? उन्हनि जे लाइ असीं ॿुधायूं था त डाबर आमला हेयर ऑयल मार्केट में मौजूदु आहे ऐं ॾाढो ज़बरदस्त हेयर ऑयल आहे। ईअं न शादी आहे, तव्हां त बाक़ाइदा यूज़ कयो था? जी बिल्कुलु। मेहमाननि जे लाइ तोहफ़ा बि उन्होंने उमाणे आहिनि डाबर आमला हेयर ऑयल वारनि। सो ये तोहफ़ा जी जाएगा गज़ल के साथ, ये पास कर दें गज़ल के पास। गज़ल तव्हांजे लाइ ही वॾा वार करणु चाहियो था, सुठा वार करणु चाहियो था, असली आमला सिर्फ डाबर आमला। सो डॉक्टर साहिबा आपके साथ भी ये तोहफ़ा जाएगा डाबर आमला शैम्पू हेयर ऑयल का। बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ लाए। अच्छा, इसमें चीज़ मैं आपको बताऊं, ये जो मसाज इससे करते हैं, मसाज का एक इफेक्ट ये होता है, जब आप बालों में या मसाज करते हैं तो आपको पेन भी कम होता है, क्योंकि आप रिसेप्टर्स को स्टिमुलेट कर रहे होते हैं जो दर्द को कम करते हैं। सही सही सही, बहुत अच्छा बताया आपने। ये डाबर आमला हेयर ऑयल से मसाज करें भाई। सो डाबर आमला हेयर ऑयल सही सारंग मुनीर साहब तव्हांजे लाइ किताबनि जो तोहफ़ो साईं वॾी महिरबानी, तव्हां पाण लॻायो या असांजी भाॼाई लाइ खयूं वञो, तव्हांजी मर्ज़ी आहे साईं। सो हाणे असां पंहिंजो प्रोग्राम हिते पुॼाणीअ ते पहुचायूं पिया। हयाती बख़ैर, सिर ने ख़ैर हुजे शाज़िया, सुभाणे वरी मिलंदासीं, सुभाणे न मिलंदासीं, सूमर ते मिलंदासीं। हा मां चयो तव्हांखे ॾिसां यादि आहे। सो सूमर ते इनशाला वरी कचहरी थींदी। सो पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो, उन्हनि जो बि ख़्यालु रखियो, जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे। ऐसे खान साहिब खां आख़िर में हिकिड़ो सुठो कलाम अञा ॿुधंदासीं। मोकिलाणी कहिड़ी, जिए लतीफ़ जिए मिठी ॿोली, पाण सदाईं गॾु। अल्लाह भाई। जिंदगी के सफर में अकेले थे हम, आप जैसा हमें मेहरबान मिल गया। अपनी किस्मत पे हमको बड़ा नाज है, हम सफर मिल गया, कारवां मिल गया। जिंदगी के सफर में अकेले थे हम, आप जैसा हमें मेहरबान मिल गया। जिंदगी के सफर में अकेले थे हम। तुमने बख्शी है हमको नई जिंदगी, वरना दुनिया में कोई हमारा न था। तुमने बख्शी है हमको नई जिंदगी, वरना दुनिया में कोई हमारा न था। थी अंधेरों में भटकी हुई जिंदगी, और जीने का कोई सहारा न था। तुम अंधेरों में बन कर मिले रोशनी, तुम अंधेरों में बन कर मिले रोशनी। जगमगाता हुआ आशिया मिल गया। जिंदगी के सफर में अकेले थे हम, आप जैसा हमें मेहरबान मिल गया। जिंदगी के सफर में अकेले थे हम। इशारा करोगे हमें, चांद तारे बिछा देंगे हम राह में। तुम अगर एक इशारा करोगे हमें, चांद तारे बिछा देंगे हम राह में। आजमा कर हमें देख ले
कभी जान दे देंगे हम आपकी चाह में, और कुछ अब खुदा से न मांगेंगे हम, और कुछ अब खुदा से न मांगेंगे हम। मुस्कुराता हुआ उसी का मिल गया, जिंदगी के सफर में अकेले थे हम। आप जैसा हमें मेहरबान मिल गया, अपनी किस्मत पे हमको बड़ा नाज है। हम सफर मिल गया, कारवां मिल गया, जिंदगी के सफर में अकेले थे हम। आप जैसा हमें मेहरबान मिल गया, जिंदगी के सफर में अकेले थे हम। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम